सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम सिंध, अस्सलाम वालेकुम पाकिस्तान, अस्सलाम वालेकुम जिथे जिथे असांजा पहिरीं प्यारा सिंधी ऐं हर ज़ुबान सां तालुक़ रखंदड़ जेके बि असांजा दोस्त आहिनि, असांजा व्यूअर्स जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे आसिफ़ सियाल जी तरफ़ां हक़ मौजूदु ऐं मूंसां गॾु आहिनि। मां अज़रा ख़ान कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? ऐं जेको आहे आसिफ़ तव्हां ठीकु आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक फर्स्ट क्लास ऐं मुसलसल अहिड़ी का आब हवा हली आहे जो मुसलसल माण्हू जेको आहे सो इहो चेस्ट कंजक्शन फ्लू ऐं एलर्जीज़ में जेको आहे सो मुब्तला लॻो पियो आहे। असां बि आहियूं। सम्झ में नथो अचे। मां त थर्ड टाइम जेको आहे सो मूंखे अटैक थियो आहे। मां ईअं पुछां पियो त छा मुंहिंजो भला छा इम्यून सिस्टम सफ़ा को रद्द थी वियो आहे, हाणे भला को हाणे कुझु एक्स्ट्रा माना जेको आहे सो मूंखे पर हा मां ॾिसां थो त माना हर ॿिए टे माण्हू खां पुछां थो त चए थो मूंखे रिपीटेडली माना इहो प्रॉब्लम अचे थो। बिल्कुलु। ऐं जिन खे ऑलरेडी एलर्जी हूंदी आहे, माना जीअं डस्ट एलर्जी या अहिड़ो कुझु, उहो जीअं लाइक मां, त असांजे लाइ त हीउ मौसम इलाही माना सॼो जेको सियारो या सर्दियूं हूंदियूं आहिनि उहो इलाही ॾुखियो हूंदो आहे, छो जो थोरो बि थींदो आहे त मतिलबु ज़ुकाम थी वेंदो आहे या जेको आहे फ्लू थी वेंदो आहे। सो बहरहाल तव्हां त थर्ड टाइम तव्हांखे थियो आहे त तव्हां परेशान थी विया, तव्हां मूंखां पुछो आहे मुंहिंजो हाल। मां कॾहिं कॾहिं ईअं चवंदो आहियां की बुख़ार बि नहमत हूंदी आहे। पोइ पहिरियों बुख़ार जॾहिं आयो त ईअं ई चवां पियो ठीकु आहे। त मां ईअं सम्झो की जेतिरो माण्हू लो थी वेंदो आहे न, पोइ जॾहिं रिकवर थींदो आहे त पोइ हुनखे एनर्जी ऐं थोरो लाइट फील कंदो आहे, रिलैक्स फील कंदो आहे। पर इहो टियों दफ़ो थियो आहे न, उन खां पोइ जेको चवां थो छा नहमत न खपे। दिल बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है त बुख़ार जेको आहे न उहो वरी नेमत आहे। पर इहो मतिलबु नेमत असां नथा चई सघूं, पर इहो ज़रूरु चवंदा आहिनि त बुख़ार सां जेके तव्हांजा ॾींहं में कयल गुनाह आहिनि उहे छड़ी वेंदा आहिनि। मां उहो ई चवंदा आहिनि गुनाह थियनि कोन था न, हिन जे करे मां चवां थो ईअं पिया छणनि ज़रूरु न छणे न सफ़ा पाण था छणूं हाणे। त पोइ कयो न, छो नथा कयो? तव्हां जीअं सलाह ॾिनी आहे त हाणे पोइ सोचूं था। सो गुनाह में मुराद मतिलबु अहिड़ा गुनाह कजनि जंहिंसां कंहिंखे फ़ाइदो थिए, पोइ ख़ैरु आहे। पोइ हाणे अलाह सही में एतिरो गुनाह नथो ॾिए। चवंदा आहिनि माना कूड़ बि उते ॻाल्हाइजे जिथे कंहिंजी लाइफ बचे या कंहिंजी इज़त बचे, त कूड़ बि तव्हां ॻाल्हाए वठो त ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। असांजो इस्लाम इलाही आसान आहे, हरू भरू असां जेको आहे उहो करे छॾे। भाई मज़र भाई जो ई नालो वठि, हीउ जेको आहे तव्हां नज़र बि नथो अचे न मूंखे वरी कैमरा जे पोयां। मज़र खे अलाए कंहिं चक पातो, कुते चक पातो। अलाह अलाए मज़ाक था कनि, अलाए सही ॻाल्हि आहे। मज़र अची वियो, वरी आया थी अथसि मज़र अची वियो। अलाए पोइ कुझु नहीं बिगाड़ा चए पियो माना कुते चक पातो आहे मज़र खे, पोइ अलाए ॻाल्हि छॾियल आहे हवा में। अच्छा आसिफ ज़फर भाई चए थो त जंहिं कुते मज़र खे चक पातो कुतो मरी वियो। मां कुझु न चवंदुमि, मरी वियो उस्ताद मज़र। अच्छा सो बाक़ी जेको माण्हू एहतियात करे, हरू भरू माना जेको आहे सो कुतनि सां छेड़छाड़ न कयो। जेके बीठो आहे पंहिंजे हिसाब सां त माना केरु बीठो आहे माना हेॾे कान्हे त इशारो करे पंहिंजे हिसाब सां पहिरियों ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डिफेंस में चक त पाईंदो, भई छा चुमी ॾींदो तव्हांखे अची करे। अच्छा ॿुधो तौफ़ीक़ वरी चए थो त कुते खे 14 सुयूं थियूं लॻनि। मां न चवंदुमि तौफ़ीक़ भली चई सघे थो, तव्हां चओ, मां न चवंदुमि। छो भला तुंहिंजो मज़ाक न आहे छा? न मज़ाक करे शुरू न कई अथई न, थोरी अञा न कई अथई न। एक्सप्रेशन मां ॾिसो केॾो माना ख़ुशि थो थिए। उहो ई चवां थो कुते चक अथसि, माण्हू खिले थो, वॾी ॻाल्हि आहे यार। माना असर शुरू थियण। अच्छा सो बहरहाल माना इहो कुतनि खां ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे। पासो करे बि माण्हू माना उतां गुज़रणु खपे। ऐं हक़ीक़त आहे जेके कुता आहिनि माना रोलू कुता जेके घिटनि में हूंदा आहिनि, उन्हनि जी ख़बर न पवंदी आहे, उहे वेठा आराम सां हूंदा आहिनि, अचानक मतिलबु हू जेको आहे चक भरंदा आहिनि या अचानक तव्हांजे पोयां भॼंदा आहिनि त उन सां नुक़सानु थी सघे थो। ऐं कुते खे ॾिसी अगरि भॼणो न आहे, मतिलबु भॻव चवंदा आहिनि हसी त फसी, माना भॻव त पोइ तव्हां फसी वेंदो सफ़ा। सही हसी तो फसी, भॻो त माना कॾ लॻी वेंदो। तोखे माना आसानी कई तुंहिंजे लाइ। सही अच्छा हाणे ख़ुशि न थी जा का छोकिरी ॾिसी तोखे खिले त माना तूं चओ बसि सही आहे। मां सम्झी वियो आहियां
अॼु अवेयरनेस डे आहे तव्हांजी ॻाल्हि जेको आहे सो घणी तेज़ी सां हले पई फास्ट था वञो ॾाढा सो हाणे थोरो ब्रेक खणी करे इहो चऊं था की अॼु अवेयरनेस आहे 2Q1112 कोई मतिलबु आहे मेडिकल जेको आहे सो वर्ड आहे जेको आहे जे चवंदा आहिनि सिंड्रम वधीक न ते डॉक्टर लाइट वठी सघे मां बि न ते जेको आहे सो घणो वर्कआउट न कयो आहे पर इहो ख़बर आहे की क्रोमोज़ोम्स जी अवेयरनेस डे आहे जेको माना डिसऑर्डर थिए थो ऐं मेडिकल कहिड़ा कहिड़ा रीज़न आहिनि कहिड़े कहिड़े तरीक़े सां थिए थो सो हुनजो अवेयरनेस जो डे आहे ऐं हुन में जेको आहे सो ॿार जेके पैदा थियनि था या उन्हनि में जेको आहे सो डिसऑर्डर थिए थो मेंटल हेल्थ जा इशूज़ थियनि था ॿार जी पैदाइश में सो काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि उन खां अलावा जेको आहे सो जीअं त असां असांजे हर प्रोग्राम में हर रोज़ जेको आहे सो तव्हांखे काई न काई अवेयरनेस ॾींदा आहियूं ऐं असां कोशिशि कंदा आहियूं की उहे महिमान असां पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयूं जेके तव्हांखे पंहिंजे हर मौज़ू जेको बि उन्हनि सां रिलेटेड आहे ऐं मां सम्झां पियो की हर जॻह ते हर ग्रुप जेको आहे सो कम्यूनिटी जो जिथे जिथे के इशूज़ आहिनि त असां कोशिशि कंदा उन्हनि सभिनी खे हाईलाइट कयूं ऐं कल्ह जीअं असां वटि मलाह कम्यूनिटी आई हुननि जो ॾींहुं बि असां ख़ूब मल्हायोसीं प्रोग्राम थियो तमामु सुठो प्रोग्राम थियो कल्ह वारो बि इलाही इंफॉर्मेटिव प्रोग्राम हुयो मलाह कम्यूनिटी जो प्रोग्राम जे हिसाब सां त असां गेस्ट घुरायो पर उन्हनि सभिनी ते ॻाल्हायो मतिलबु मलाहनि ते ॻाल्हायो मीरबरनि ते ॻाल्हायो सोलंगियुनि ते ॻाल्हायो माछियुनि ते ॻाल्हायो सियालनि ते ॻाल्हायो मतिलबु हिस्ट्री ॿुधायो वियो तूं ॾाढी कोशिशि कई पर उन वाकई कोन ॻाल्हायो मूंखे लॻो ॻाल्हायो ई सो बहरहाल जेको आहे ॾाढो सुठो प्रोग्राम थियो ऐं अॼु बि उमेद कयूं था त इलाही सुठो प्रोग्राम थींदो ऐं असांजी उहा जीअं आसिफ़ चयो त असांजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि डेली तव्हांखे अहिड़ो को प्रोग्राम ॾियूं जंहिंसां जेको आहे जीअं अवेयरनेस जी ॻाल्हि कजे थी त उन में बि तव्हांखे काई न काई अवेयरनेस मिली वञे काई न काई ॻाल्हि सिखण लाइ मिले छो जो रोज़मर्रा असां बि हिते सिखण जे लाइ ईंदा आहियूं ऐं सिखण जी का उमिरि न हूंदी आहे इंसानु जेको आहे हर रोज़ु कुझु न कुझु पंहिंजे नंढनि खां पंहिंजे वॾनि खां पंहिंजे शागिर्दनि खां पंहिंजे उस्तादनि खां घणो कुझु सिखंदो आहे ऐं सो बहरहाल सब्र ते बि अचूं त सब्र कंहिं वटि बि न आहे हर को जल्दी कंदो आहे त जल्दी सिखी वठूं जल्दी अॻिते निकिरी वञूं जल्दी सिग्नल टोड़े बि हलिया वञूं मतिलबु हिते त इहो ॾाढो आहे त अगरि तव्हां ट्रैफ़िक ते करे गौर कयो ट्रैफ़िक त उअं ई हूंदी आहे पर गौर कयो त जॾहिं सिग्नल मतिलबु खुलंदो आहे त सभ खां पहिरियां त माना जेको आहे हर कंहिंखे ईअं लॻंदो आहे त माना मां तकिड़ो निकिरां भले पोइ हिते बि छो न हुजे बिल्कुलु ऐं सही जेकॾहिं ट्रैफ़िक जी ॻाल्हि कईसीं त ॿुधो आहे की हिकिड़ो कानून हाणे जेको आहे सो कुझु ॾींहं अॻु में जेको आहे सो अची वियो आहे जो जेके बि ॾिसो पिया अवेयर थी वञो जेको रॉन्ग ट्रैक ते तव्हां वञो पिया न रॉन्ग ट्रैक ते वञण वारी हिकु कार आहे उन ते 5000 जुर्मानो करे छॾियो अथऊं जीअं तव्हां असां सोचींदा त माना होॾां छो वञो शॉर्टकट आहे बचायूं 5000 उन ते जुर्मानो थी करे छॾियो आहे कराची में सो एहतियात कयो जेके मोटरसाइकिल वारा उन्हनि खे त वॾी तकड़ जेका इन्हनि खे हूंदी आहे न इहे मूंखे जेको आहे सो ॾाढो तंग कंदा आहिनि जेका उहे 2000 रुपया उन्हनि ते जुर्मानो आहे सिर्फ़ु तव्हां शॉर्टकट हयो थोरी देरि जे लाइ 2000 जी लपेट में अची वेंदो अच्छा अवेयरनेस जी ॻाल्हि कयूं था त वालिदेन जे लाइ हिकिड़ी अवेयरनेस हिकिड़ी इहा बि आहे त इहो बि जेको आहे कानून पास थी चुको आहे त तव्हां जेको नंढी उमिरि जा छोकिरा जेके गाॾियूं हलाइनि था असांजा स्पेशली मोटरसाइकिल 12-13 सालनि जा उन्हनि खे न ॾियणु खपे इन में हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो भाणे जो बि शामिलु आहे उनखे न ॾींदा कयो गाॾी छो जो उन्हनि ते बि जुर्मानो आहे ऐं जेको आहे उमिरि आहे हिकिड़ी उमिरि जे हिसाब सां अगरि गाॾी वक़्त खां हा सेंस न हूंदो आहे ॿार जेको आहे सिग्नल खे न सम्झी सघंदा आहिनि या रूट खे न सम्झी सघंदा आहिनि या अॻियां पोयां कोन ॾिसंदा आहिनि बसि पंहिंजी धुन में सो इन मां नुक़सानु हूंदो आहे सो बहरहाल सभिनी वालिदेन खे इहो रिक्वेस्ट कंदसि त माना नंढा जेके ॿार आहिनि उन्हनि खे न ॾियनि हा बिल्कुलु ऐं ॿारनि खे जेको आहे सो असांखे मूंखे यादि आहे मां बचपन में मुंहिंजी एतिरी मतिलबु हाइट हूंदी पोइ हा बिल्कुलु एतिरी हाइट हूंदी पोइ ॿ विहाणा रखंदो हुउमि गाॾी में 2 विहाणा रखी करे ऐं गाॾी ही खणी करे घुमाईंदो हुउमि हा जीप हूंदी पोटोहार जीप हूंदी उहा माना उहा त हिन बि हेठि हूंदी ही मूंखे कोडू चवंदा मुंहिंजी हाइट माना नंढी हूंदी पोइ घर में कोडू चवंदा ऐं पोइ 2 विहाणा रखंदो हुउमि ऐं मूंखे यादि आहे अलाह साईं माफ़ी ॾे इहा जेका उमिरि हूंदी आहे न नंढड़ी इन में बिल्कुलु माण्हू ॿार ख़बर न हूंदी आहे ऐं मूंखे एतिरी यादि अचे पई मां मतिलबु एतिरी रफ ड्राइव बि माना कंदो हुउमि त मां सोचींदो आहियां की हिन टाइम इहो ज़िंदा कीअं आहियां मां जेकॾहिं अलाह साईं मूंखे बचायो सो ॿार जेको आहे न ॿार
ॿार ई हूंदो आहे ॿारनि खे चइबो न ख़बर न पवंदी आहे ज़हन न हलाईंदो आहे त किथे ओवरटेक कजे वालिदैन खे बाक़ी में ॿार त पंहिंजी धुन में हूंदो आहे न त पर जेके वालिदैन आहिनि उन्हनि खे सोचणु खपे त ही ॿाहिरि जेको आहे केतिरी रफ गाॾी हलाए सघे थो या ॿार ख़बर त मोटरसाइकिल ॿार किथां सिखंदा आहिनि स्पेशली ज़्यादातर घरनि में इहो हूंदो आहे त ॿार मोटरसाइकिल जी चाबी चोराए करे सिखंदा आहिनि माना पीउ सुतो पिया वॾो भाउ सुतो पिया उनजी बाइक जी चाबी खणी वेंदा ॿाहिरि बसि ट्राए कंदा पोइ धकु लॻो या न लॻो या कुझु कॾहिं कॾहिं ॻाल्हि बि न कंदा या कंहिं ॿिए खे नुक़सानु ॾेई छॾींदा आहिनि त इहे शयूं जेके आहिनि इहे थोरो उहो त वालिदैन खे ई नज़र रखणु खपे त इहे शयूं न थियणु खपनि छो जो तव्हां आराम सां घर सुता पिया आहियो ऐं अगरि तव्हांजी चाबी निकिरी थी वञे ऐं तव्हां जेके पुट खे या भाइटे खे या भाणेजे खे अगरि नुक़सानु थिए थो त नुक़सानु तव्हांजो ई आहे बाद में रोइण खां बहितर आहे पहिरियां जेको आहे परवाह कयो उन्हनि शयुनि जी बिल्कुलु सो ऐं ॿी ॻाल्हि इहो त जुर्मानो बि आहे त हरू भरू छो 2000 रुपया हलिया वञनि सही ॻाल्हि आहे माण्हू महिनत सां कमाए 2000 त वञनि पोइ कंहिंखे लाइफ जो को खे मसलो थियो केतिरो नुक़सानु आहे उनजो त को मतिलबु उहो त भरजंदो ई कोन सो एहतियात जेको आहे सो तमामु ज़रूरी आहे चवंदा आहिनि न पछताओ खां एहतियात बहितर आहे त तव्हां एहतियात कयो ऐं जेके गाॾी बाइक खां अलावा बि जेके कार वग़ैरह हलाइनि था या ड्राइविंग कनि था त उन्हनि जी बि ड्राइविंग ॾाढी रफ हूंदी आहे स्पेशली छोकिरनि जी नंढी उमिरि वारनि जी बल्कि नंढी उमिरि वारनि जी न उहे बि काफ़ी जेके छोकिरा हूंदा आहिनि उहे गाॾी तेज़ ई हलाईंदा आहिनि ऐं छोकिरियूं स्लो हलाईंदियूं आहिनि पर पोइ बि माना जेको आहे नुक़सानु कंदियूं आहिनि उन्हनि खां बि बची रहो हे ॻाल्हि ॿुधो न अगरि छोकिरियूं स्लो ई गाॾी हलाईंदियूं अगरि वरी बि किथे लॻे थी उन्हनि जी गाॾी या उन्हनि खे केरु उन गाॾी लॻाए थो त चलो ठीकु आहे वरी बि एतिरो नुक़सानु न थींदो आहे तव्हां जॾहिं स्पीड में ईंदा आहियो न पोइ वधीक नुक़सानु थींदो आहे त इन खां बचण जे लाइ तव्हां माना इहो न कंदा कयो इहे माना सही सिंधी में चवंदा आहिनि पर तूं सम्झी में हूंदे हा सही ॻाल्हि आहे सो बहरहाल हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ असां सां सहकार कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि इन्हनि जी वॾी महिरबानी आहे ऐं जेको आहे 35 लख जो प्लॉट जेको आहे 26 लखनि में ॾियनि था हिन जो टोल फ्री नंबर बि आहे मोबाइल नंबर बि आहे जेको स्क्रीन ते अची रहियो आहे तव्हां ॾिसी रहियो ऐं हर रोज़ असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं ऐं हाणे त तव्हां नोट बि करे छॾियो हूंदो पर वरी बि मां उन्हनि व्यूअर्स लाइ ॿुधाईंदी हलां नंबर जिन नोट नाहे कयो त नोट करे वठो 0302 8525578 इहो हिकिड़ो नंबर आहे ॿियो नंबर आहे 030111555760 सो इहो इन्हनि जो टेलीफोन नंबर टोल फ्री नंबर जेको बि चई छॾियो उहो तव्हां जेको आहे कॉल करे ऐं डिटेल वठी सघो था ऐं एॾो ख़ूबसूरत मौक़ो जेको आहे हा उनखे अवेयर करे सघो था सो बहरहाल जेको आहे हया किया वारनि जी इलाही वॾी महिरबानी आहे जिन जी ड्रेस आउं वेयर कई आहे ऐं रोज़मर्रा जीअं आउं ड्रेस वेयर कंदी आहियां त उहा हया किया वारनि जी हूंदी आहे ऐं सो हया किया वारा जेके बि आहिनि उहे ॾाढा सुठा आहिनि सलाम आहे उन्हनि जी अज़मत खे कहिड़े अंदाज़ सां चयो अथई सम्झी सघो था तव्हां बिल्कुलु ऐं जेको आहे सो स्पॉन्सर जेकॾहिं कनि पिया उन्हनि जी वॾी महिरबानी आहे और जेको आहे सो प्रोग्राम में जेको आहे सो शामिल आहिनि उहे हा बिल्कुलु बिल्कुलु 2-3 मतिलबु शर्ट्स तव्हांजे मां पंहिंजो वज़न पाण खणा अच्छा ही चवंदा जेको आहे मां पंहिंजो वज़न पाण खणां थो मां थोरो हेल्दी आहियां त नथी खणी सघां पई सो इन जे करे हया किया जी वॾी महिरबानी आहे ऐं जेको हे असांजो प्रोग्राम बि अॼु तमामु सुठो थियण वारो आहे ॾिसिजो ज़रूरु ब्रेक जो बि टाइम थियो आहे त आसिफ़ वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी कॾहिं मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन ऐं वेलकम बैक कयूं था कीअं आहियो सभु ठीकु आहियो ठीकु ई हूंदव असां तव्हांखे ठीकु छॾे वियासीं सो बहरहाल असांजा महिमान बची चुका आहिनि ऐं आसिफ़ कीअं आहियो चवंदसि तव्हां बिल्कुलु जॾहिं ब्रेक थींदो आहे की असांजा महिमान आहिनि त उन्हनि सां पंहिंजी इंटरेक्शन उअं ई बि रहंदी आहे पर ज़रूरी हूंदो आहे की उन्हनि सां थोरो जेको आहे सो कचहरी जेको आहे सो ब्रेक जे दौरान बि असां करे सघूं ताकी असां उहे शयूं जेको आहे सो पॉइंट आउट कयूं जेके जिन्हनि ते असां डिस्कस कंदासीं सो कॾहिं कॾहिं इन्वॉल्वमेंट एतिरी थींदी आहे असां पाण इंट्रस्ट वठी करे गुम थी वेंदा आहियूं त उन शइ मां वरी पोइ क्यू बि ईंदो आहे त पोइ वरी डाइवर्ट सडन थी ॾुखियो हूंदो आहे पोइ थियणु पर इहे लाइव में इहे माइनर शयूं त हलंदियूं रहंदियूं इट्स ओके घणो फोकस कराईंदो न माण्हू चवंदा हे पकड़िजी विया अथव न छो पकड़िजी इहो त लाइव आहे लाइव ते इहो मतिलबु हिकिड़ो मां चवंदी आहियां त इहे सभु शयूं लाइव जो हिकिड़ो हिसो आहिनि
ऐं इहे माइनर शयूं हूंदियूं आहिनि छो जो असां लाइव जो मतिलबु इहो हूंदो आहे त मतिलबु जेको असां ॻाल्हायूं था हिन वक़्तु उहो ई तव्हां ॿुधो पिया या जॾहिं तव्हां लाइव कॉल असांखे कंदा आहियो त तव्हांजी टीवी जो जेको वॉल्यूम ऑन हूंदो आहे उहो बि असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त इन मां ई तव्हां अंदाज़ो लॻायो त लाइव जो मक़सदु छा हूंदो आहे त मतिलबु जेको तव्हां ॾिसो पिया उहो ई मतिलबु ऑन एयर पियो वञे सो इहे माइनर शयूं हूंदियूं आहिनि इन्हनि खे एतिरो न करणु त बिल्कुलु ऐं इनशाला जेको असांजो अॼोको जेको प्रोग्राम आहे यकीनन असांजो तमामु सुठो प्रोग्राम थियण वारो आहे ऐं सिहत कंहिंखे न खपे ऐं सिहत जे लाइ हर इंडिविजुअल जेको आहे सो चाहींदो आहे की मां सिहतमंद हुजां ऐं चाहींदो सभु कुझु आहे सभु कोई आहे पर जेको आहे सो जॾहिं सिहत जे लाइ कुझु महिनत करणी पवंदी आहे उन ते जॾहिं अची करे पोइ सभु कुझु विसरी वेंदो आहे ऐं छा खाइणो आहे छा पीअणो आहे केॾीमहिल सुम्हणो आहे केॾीमहिल उथणो आहे केॾीमहिल छा ॻाल्हाइणो आहे ऐं केतिरो दिमाग़ खे रेस्ट ॾियणी आहे कहिड़ी एक्सरसाइज़िस करणियूं आहिनि छा न करिणो आहे इहे सभु माण्हू जेको आहे विसारे विहंदो आहे चवंदा आहिनि माना बेड ते सुता पिया आहियूं खाई पी सुम्ही पऊं उथूं त माना जेको चांहि जा मग पीऊं ऐं पोइ जेको आहे हेल्थ बि खपे ईअं न पोइ थी सघे त असां वाक़ई खाई पी सुम्ही रहूं वरी असां स्लिम इहे छा थी न सघंदो न कंदा आहियो ईअं तव्हां न कंदा सची ॿुधायो उहे चवां न त मां त वेट गेन करे वई आहियां न तॾहिं त चवां थी मूंसां प्रॉब्लम कुझु डेज़ खां समटाइम्स ईअं थींदो आहे की मां जॾहिं ख़ासि करे सुबुह जो कोशिशि कंदो आहियां की नाश्तो करे मंझंदि जी मानी मतिलबु ईअं खावां न खाइण जेतिरी ठीकु आहे कोशिशि कंदो आहियां खावां ई न पर समटाइम्स माना क्रेविंग थींदी आहे की माना कुझु न कुझु हुजे ऐं मूंसां प्रॉब्लम आहे मानी खाधी ऐं निंड अचणु शुरू थींदी इहो सभिनी सां आहे प्रॉब्लम अच्छा इहो वरी सिहतमंद माण्हू जी निशानी आहे चवंदा आहिनि त जंहिंखे फौरन निंड अचे त माना उहो अंदरूनी तौरु स्ट्रॉंग आहे माण्हू त खाधे खाइण खां पोइ फौरन ॾिसो ॿार न खाधे खाइण खां पोइ जल्दी सुम्ही रहंदा आहिनि सो इहो वरी मतिलबु इहो चवंदा आहिनि ज़्यादा त हाणे डॉक्टर्स खे ख़बर हूंदी पर इहो मां ॿुधो आहे त सिहतमंद माण्हू जी निशानी आहे सो बहरहाल अॼु असां वटि सिहतमंद गेस्ट बि वेठा आहिनि ऐं असांखे कुझु सिहतमंद थियण जूं टिप्स ॾींदा ऐं कुझु असां जेको आहे सोशल वर्क जेके आहिनि असांजा उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं ऐं जीअं असां हमेशह पंहिंजे प्रोग्राम में चवंदा आहियूं त इंफॉर्मेटिव प्रोग्राम मां मतिलबु न सिर्फ़ु तव्हां सिखंदा आहियो पर असां बि सिखंदा आहियूं त आसिफ तव्हां जेको आहे महिमान बिल्कुलु असां सां गॾु तमामु मुंहिंजा बि जेको सो पसंदीदा मतिलबु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे की जॾहिं नौजवान जेको आहे सो ग्रुप आहे न उहो माना मूंखे पसंदि इन जे करे जंहिंजे करे उहो पंहिंजे फलाही कमु करे ऐं उहो कुझु डिलीवर करे हिन धरतीअ जे लाइ सो उन सां कचहरी करण जो मज़ो इहो लॻंदो आहे सो वेलकम था कयूं असां समीर अली ख़ान खे समीर तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो तव्हांखे भलीकार थैंक यू सो मच समीर तव्हां ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहियो ऐं जेको आहे उन खां अलावा तव्हांजा खोड़ सारियूं ख़िदमात आहिनि जेके तव्हां डिफरेंट कम्यूनिटीज़ में कयो पिया ऐं उहे हिनखे एक्सप्लोर कंदासीं छा छा कयो पिया ऐं छा करणु वञो पिया सो बहरहाल पंहिंजा नेक्स्ट असांजा महिमान आहिनि उन्हनि सां जेको जेकर तारीफ़ जे हलूं आयशा ख़ान आहिनि योगा थेरेपिस्ट आहिनि ऐं डिफरेंट तव्हांखे अॼु सिहत जे हवाले सां एक्सरसाइज़ जे हवाले सां टिप्स ॾींदियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदियूं त कहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजो जेको आहे सो जेके कॉमन प्रॉब्लम्स आहिनि जेके ख़ासि करके पर के प्रॉब्लम्स थी सॼियूं सिमिलर आहिनि ऐं उस्ताद बादल खे असां भलीकार पिया कयूं नाले मिठो मोहम्मद अली उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि सो मोहम्मद अली वरी एॾी भली टोपी पाए आयो हा न चमकीली टोपी आहे न वाह वाह सो सभिनी खे भलीकार सो प्रोग्राम जो बाक़ाइदा असां आगाज़ कयूं पिया समीर तव्हां सां असां अॻु में बि कचहरी करे चुका आहियूं ऐं तव्हां सां जॾहिं बि कचहरी कंदा आहियूं तव्हां डिफरेंट कुझु कंदा आहियो ॾाढी ख़ुशी थींदी आहे लास्ट टाइम जेकॾहिं असां इंडिजीनियस मूंखे यादि आहे की जेके कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि ते असां जेको आहे सो काफ़ी डिस्कस कयोसीं ऐं काफ़ी शयूं तव्हां जेको आहे सो उन टाइप डिस्कवर कयूं ऐं जेको आहे सो ॿुधायूं असांखे ऐं करंटली तव्हां छा पिया कयो जीअं रिसेंट डिस्कस थी असांजी ब्रेक में त तव्हां तमामु हिकिड़ो ज़बरदस्त कमु पिया कयो उहो बि माना हेल्थ सां रिलेटेड आहे सो उन जे बारे में असांखे कुझु ॿुधायो सभिनि खां पहिरीं तव्हांजी ॾाढी महिरबानी तव्हां मूंखे इनवाइट कयो शो ते सभिनि खां पहिरीं मां सोचियां पियो त मां छा पियो करियां मतिलबु इनिशियल स्टेज ते मां जॾहिं बि किथे वेंदो हुउसि त मां सोचींदो हुअमि त यार मां कम्यूनिटीज़ जे लाइ कमु पियो कयां छो कयां पियो पोइ मूं हिकिड़ो इब्ने बतूजा जो कोट ॿुधो त ट्रैवलिंग इट लीव्स यू स्पीचलेस एंड टर्न इन टू अ स्टोरी टेलर मूंखे सम्झ तॾहिं आई त यार मुंहिंजो जेतिरो बि ट्रैवल आहे जॾहिं मां डिफरेंट कम्यूनिटीज़ से मिलंदो हुओ हुननि जा ॻाल्हियूं ॿुधंदा हुआ त यार ॾाढी स्पीचलेस
कंडीशन थी वेंदी हुई, मतिलबु ही छा आहे, मतिलबु कॾहिं ॿुधियो कोन हुउसि, बट जॾहिं जॾहिं मूं ट्रैवलिंग कई तॾहिं मूं मुलाक़ातूं कई, माण्हुनि सां मिलियोसि, त मूंखे ख़बर पई यार जेको नज़रियो आहे ॾिसण जो, ॿुधण जो, मिलण जो, हू तमामु डिफरेंट थी वेंदो आहे जॾहिं तव्हां घुमंदा आहियो, तव्हां निकिरंदा आहियो। बुनियादी तौर पे मूं हिकिड़ो स्टार्टअप इनिशिएट कयो आहे जंहिंजो नालो आहे सफ़र बडीज़। बुनियादी तौर पे बडीज़ चवंदा आहिनि, दोस्तनि खे चवंदा आहिनि, ऐं सफ़र ही हा साथी, ही अंग्रेज़ी वारी सफ़र न आहे जंहिंमें असां आहियूं, हुन सफ़र सां निकारण जे करे स्टार्टअप लॉन्च कयो आहे। सफ़र उर्दू वारो सफ़र आहे, ऐं मां चाहियां थो त मां इन जेको बि मुंहिंजी थोरी बहुत ॻाल्हि आहे उनखे उर्दू में कंफर्टेबल फील करिए। तो सफ़र बडीज़ इज़ अ बेसिकली कॉन्सेप्ट जिसमें हम अपने पूरे सिंध से नौजवान दोस्तों को उस सफ़र पे ले जा रहे हैं कि जिससे वो अपने आप को पहचान सके, वो तारीख से नफ़रतों को मिटा सके और अमन रवादारी भाईचारे को बढ़ा सके। बुनियादी तौर पर हमने देखा कि कराची शहर की सबसे, हम अक्सर ये सुनते थे कि डाइवर्सिटी है, डिफरेंट रिलीजन रहते हैं, डिफरेंट कम्युनिटीज़ रहती हैं, लेकिन हमें बड़ा ट्रॉमाटाइज़ कर दिया, बिलखसूस सिंध को। उससे जो है ना हम अक्सर मुतादिद लफ्ज़ों से भी नवाजते हैं कि जी सिर्फ कचरा है, लेकिन हमने उसकी तारीख़ को बहुत मस्त किया। अब देखें ना, कराची का नाम था कोलाची। कोलाची क्यों कहते थे? कोलाची क्या था? बेसिकली तो ये एक ऐसी जगह थी जहाँ से तिजारत होती थी, तो वहाँ के जो मुकामी लोग थे उस वक्त उन्होंने सोचा कि यार इसके 2 दरवाजे होने चाहिए, एक का नाम रख दिया मीठा दर, एक का नाम रख दिया खारा दर। अब देखें, बड़े इंटरेस्टिंग फैक्ट है कि कराची के जो लफ्ज़ है ना उसमें ही बड़ी डाइवर्सिटी है। मीठा दर क्यों कहते हैं और खारा दर क्यों कहते हैं? दर कहते हैं दरवाजे को, चूँकि जो किनारा निकलता था, जो साइड समंदर की तरफ निकलती थी, वो समंदर का पानी होता है खारा होता है, तो उसको खारा दर कर दिया, और जो नहर की तरफ निकलता था वो मीठा पानी है तो उसको मीठा दर कर दिया। इसी तरह बेतहाशा नाम है, जैसे नागिन चुरंगी है, आपका बंदर रोड है, अब वहाँ पर बंदर तो नहीं होते। नागिन की हिस्ट्री बताएं जी। नागिन की हिस्ट्री यह है कि जी चूँकि अच्छा, इससे पहले बड़ी ज़बरदस्त इलाका मच्छर कॉलोनी, मच्छर, हाँ वहाँ पे मच्छर होंगे। अब मच्छर क्यों होंगे? अब थोड़ी अगर साइकोलॉजिकल देखें कि हम क्या हो सकता है, समंदर है, समंदर के पास मछेरे हैं, मछेरे जहाँ पर मौजूद होंगे वहाँ तो जाहिर है मच्छर तो होंगे। तो इस तरह कराची की डिफरेंट डाइवर्सिटी पे डिफरेंट नाम पड़े, और उन्होंने बड़ी इजीली उसको, जैसे मिसाल के तौर पर आज आपने नाम सुना होगा पाकिस्तान चौक, बिल्कुल, उसका पहले नाम क्या था? गांधी चौक। अच्छा, उसको चेंज कर दिया पाकिस्तान चौक। भाई उसको बदलने से तारीख नहीं बदल सकती, जहाँ प्रिंटिंग वगैरह होती है, छपाई वगैरह होती है। हाँ, उसको गांधी चौक था, और एक वक्त तक पाकिस्तान बनने के बावजूद वहाँ पर उनका स्टैचू मौजूद था। जो हिस्ट्री थी हमारी उसको हमसे छीन लिया गया, और जब हमसे हिस्ट्री छीन के हम पे मुसल्लत की गई तो तमाम कराची और जो बशमूल पूरे सिंध के नौजवानों ने, दोस्तों ने उसको क्लेम करना छोड़ दिया। बुनियादी तौर पर सफ़र बडीज़ एक ऐसा सफ़र है जिसमें हम डाइवर्सिटी को क्लेम कर रहे हैं। डाइवर्सिटी क्यों ज़रूरी है, इसमें हम नौजवान क्यों समझते हैं कि अपनी तारीख़ को अपने याद रखें? उसकी रीज़न ये है कि अगर आज हम तारीख़ को भूल जाते हैं तो तारीख़ हमें भूल जाएगी। आप देखिए ना, सिंध की कितनी खूबसूरत कल्चर है, लेकिन उस कल्चर के अंदर भी कितना ज़्यादा तज़ाद पाया जाने लगा है कि जी एक ग्रुप उसको ओन करता है, दूसरा नहीं कर पाता, दूसरा कहता है कि जी हम इस तरफ सोचते हैं, दूसरा दूसरी तरफ सोच रहा है। तो उस डिफरेंसेस को किसी तौर पर कम करने के लिए मैंने सोचा कि ट्रैवलिंग ही एक वो सबसे खूबसूरत तरीका हो सकता है कि लोगों को, वो अक्सर एक जुमला भी हमने सुना है कि जी जब आप सफ़र पे जाते हैं तो आप हम सफ़र को पहचानते हैं। बिल्कुल। तो ये देखें ना, बड़ा एक अलमिया है कि हमने सिंध और कराची का लफ्ज़ सुना, और ये मैं यहाँ सिंध में रहता हूँ, मुझे सिंधी आती है, सिंधी मेरे दोस्त हैं, मुझे बहुत बुरा लगता है जब ये कोई सिंध और कराची को अलग अलग डिफ्रेंशिएट करके बोलता है। और ये डिफरेंस बनाया किसने? ये हमारे ही लोगों ने बनाया कि जी कराची वाला मुख्तलिफ और सिंध के खूबसूरत हिस्से नहीं देख सकता, और सिंध वाला जब सिंध के मुख्तलिफ हिस्से से लोग जब कराची आते हैं तो उस पर टॉन्टिंग होती है। तो उस डिफरेंस को ख़त्म करने के लिए मैंने एक ट्रैवल स्टार्टअप लॉन्च किया है जिसका नाम है सफ़र बडीज़। सफ़र बडीज़ बुनियादी तौर पर स्टूडेंट्स को ले जा रहा है। समीर, कॉलर भी हमारे साथ मौजूद है, यहीं से हम कंटिन्यू करेंगे, कॉलर को हम शामिल करें प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम।
जी वालेकुम सलाम जी, खैर है? जी 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 केर बिल्कुल। अच्छा, मैं कुरान की पढ़ाई के हवाले से भाई से पूछ रहा हूँ। जी जी बात करें। मैं किसी ज़माने में कराची गया हुआ था ना, तकरीबन 20-25 साल पहले की बात है। अच्छा। तो हमारा एक दोस्त रह रहा था कुरंगी में। जी जी तो उसका क्वार्टर मुझे नहीं मिल रहा था। जी। तो तकरीबन पूछते पूछते 2.5 घंटे लग गए। क्या किए? दो 2-2.5 अच्छा, घंटे हमारे पहुंचते लग गए, पहुंचते 2.5 पूछते घंटे पूछते। लगे। सही 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 सही। अच्छा, तो वहाँ पर एक बूढ़ा बाबा बैठा होता, कहता नहीं ये कुरंगी नंबर 2.5, ये कुरंगी नंबर 2 में नहीं है, कुरंगी नंबर 1 में नहीं है। अच्छा, सही। ये क्वार्टर जो है ना कुरंगी नंबर 2.5 में है। क्या कौन? कुरंगी नंबर 2.5। कोरम की नंबर 2.5 भी? कोरंगी नंबर 2.5 हाँ हाँ, कोरंगी में बिल्कुल उन्होंने बिल्कुल, ये कहा। बड़े नंबर जो है ना बड़े मुश्किल होते हैं। अच्छा, तो हम जब चलते चलते गए ना, वो कच्ची आबादी थी, कब्जा गुप्ता उधर। जी जी। तो वहां पर हमारी मुलाकात भी होगी 2.5 घंटे के बाद। तो उस बाबे को मैं शुक्रगुजार हूँ, उसने मेरे मुश्किल हल कर दी है। अच्छा, जो कोरंगी कभी तक- 2.5 जो नंबर कभी तक 2.5 मुझे घंटे याद में है। पहुंचे। सही सही सही। ये 20-25 साल पुरानी बात है, मुझे पता नहीं, अभी तक याद है। चल, अब तो रोड बन गए और अभी चेंज भी 2.5 हो मिनट गए में बंदा बहुत। पहुंच जाता है। तो अभी 2.5 अभी है कि 1.5 बन गया वो? अभी 1.5 घंटे। वो किसी को थैंक्स किया उन्होंने। बहुत बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया बहुत आप शुक्रिया। जो है। अच्छा, ये समीर से पूछना चाहूँगी, लेकिन जो है ये भी बैठी है हमारी आयशा खान। समीर से एक सवाल था लेकिन वो बाद में करेंगे। अच्छा, आप पे आ जाते हैं ना। और जैसे आसिफ ने इंट्रो में कहा कि फिटनेस बहुत ज़रूरी है, तो सबसे पहले तो मैं आपसे ये पूछूंगी, आप हमारे प्रोग्राम में पहले भी आ चुकी हैं, बहुत सारी चीज़ें आपने अच्छी सिखाई भी हुई हैं, किसी ने अमल किया नहीं किया वो आज के प्रोग्राम में पता चलेगा। और कॉल पे अगर कंहिं मतिलबु हिननि जेके बि असांखे टिप्स वग़ैरह ॾिनियूं, अगर कंहिं ट्राई कयो आहे या फ़ाइदो तव्हांखे थियो आहे त तव्हां जेको आहे कॉल करे ॿुधाए सघो था। ऐं अॼु असां इन्हनि खां इहो पुछंदासीं त अच्छा, आपने जो भी हमें टिप्स वगैरह बताई थी या योगा के लिए आप लड़की लेकर आई थी, वो तो बाकायदा उन्होंने एक्सरसाइज करके भी दिखाई थी, और आप जो है योगा थेरेपिस्ट है। जी बिल्कुल, मैं तो योगा अब थेरेपिस्ट हूँ। इस वक्त कोई ऐसी चीज़ हमें बताएं कि इससे पहले आपने नहीं बताई हो, और हर कोई इस तरफ जा रहा है कि मेरा जो वेट है वो जल्दी लूज़ हो जाए, या स्किन जो है ढल हो जाती है या ढीली हो जाती है, उसको टाइट करने के लिए, आर्म्स को टाइट करने के लिए, या टमी जो हमारी बाहर आ जाती है उसको जल्दी से वो करने के लिए कौन सी एक्सरसाइज या क्या टिप्स देंगी आज हमें? अजरा, मैं एक चीज़ आपको क्लियर कर दूं कि योगा थेरेपी जो है ना वो इंस्टेंट रिजल्ट्स नहीं देती। अच्छा। ये बिल्कुल लाइक होम्योपैथिक मेडिसिन की तरह है कि इसके रिजल्ट्स आपको विद इन 3 मंथ्स मिलना स्टार्ट होते हैं। अच्छा, अगर आप के बाद? जी बिल्कुल, क्योंकि देखिए अगर आपकी स्किन ख़राब है या आपकी बॉडी की कोई भी इशू है, वो आपने एक दिन में तो जनरेट नहीं किया ना। सही। मतलब अगर आपके ऊपर बॉडी पे फैट है तो वो आप काफ़ी अरसे से चीज़ें खा रही हैं या बद परहेज़ी कर रही हैं, उसकी वजह से वो हुआ है। बट हमारे यहाँ पर लोग चाहते हैं कि हम 3 साल 10 साल में मोटे तो हो गए बट एक दिन में पतले हो गए, तो ऐसा पॉसिबल नहीं है। ऐसी कोई भी एक्सरसाइज नहीं है जिसके इंस्टेंट रिजल्ट्स हों। बट देखें, योगा और योगा थेरेपी बहुत डिफरेंट है। मैं योगा थेरेपिस्ट हूँ। योगा थेरेपी में ये होता है कि जितनी भी डिजीज़ हैं उनकी ट्रीटमेंट है, उनकी ट्रीटमेंट है, और उनके इंस्टेंट रिजल्ट्स जो हैं वो 3 डेज़ है। 1 डे में किसी भी एक्सरसाइज का रिजल्ट नहीं आता। तो अब हम आगे प्रोग्राम में डिस्कस करेंगे कि जॉइंट्स पेन का आजकल लोगों को बहुत ज़्यादा इशू है, तो नी जॉइंट्स पेन की एक्सरसाइजेस हम शेयर करेंगे। तो वो कर दे भले आप अभी। ओके, नी जॉइंट पेन का अगर किसी को भी इशू है, देखिए डिपेंड करता है कि आपकी एज क्या है। ऐसा नहीं है कि अगर 18 ईयर्स में किसी को पेन है तो उनकी डिफरेंट एक्सरसाइजेज हैं, उनको फिर हम डिफरेंट थेरेपी बताते हैं। अच्छा। बट आजकल जो ज़्यादा इशू है वो ओल्डर जो पर्सन है हमारे, उनके साथ है। आपने क्या करना है, आपकी फिंगर्स को आपने प्रेस करना है, हील आपकी अप होगी, और आपने फिर नी को जस्ट मूव करना है लाइक दिस। अच्छा जी, आपने स्ट्रेस नहीं देना नी पे, आपका सारा स्ट्रेस जाएगा आपके टोस पे। टोस पे जब आप स्ट्रेस देंगे, आपकी बॉडी के तमाम प्रेशर पॉइंट आपके फुट के और हैंड के टोस में होते हैं, फिंगर्स में होते हैं। तो जब आप इनको प्रेस करेंगे तो आपकी बॉडी की ब्लड सर्कुलेशन प्रॉपरली उस जगह तक पहुंच जाएगी जिसको आप हिट करना चाह रहे हैं। ठीक है, अगर अब आप टोस प्रेस करेंगे, आप चाहे करके देखें मेरे साथ, तो आपको फील होगा कि आपके यहाँ पर स्ट्रेस आ रहा है।
जब आप नी की एक्सरसाइज करेंगे तो आपने इस जगह को प्रेस कर लेना है, अच्छा, ताकि आपका स्ट्रेस जो है वो यहाँ ना आए, बस आपको रिलैक्सेशन फील हो। और आपने टोस को जो है वो मूव करना है 30 टाइम राइट और 30 टाइम। ये दिन में कितनी बार करना चाहिए? ये आपने 5 मिनट से स्टार्ट करना है। जैसे ही आपको पेन हीलिंग स्टार्ट हो, देखें ये थेरेपी है। हाँ। थेरेपी में होता ये है कि आप जब थेरेपी स्टार्ट करते हैं तो आपका पेन बढ़ना शुरू हो जाता है, तो उसमें आपने डरना नहीं है कि ये तो एक्सरसाइज करने से जो है पेन मजीद बढ़ गया, क्योंकि थेरेपी जब भी आप स्टार्ट करेंगे आपकी बॉडी पे इफेक्ट आएगा तो पेन होगा। स्ट्रेच होगी, जो बिल्कुल, फ्रीज जो हाँ, है वेंस है स्ट्रेचिंग वो, जो आपका मसल स्टिफ हुआ है वो खुलना शुरू होता है। अगर आपको पेन फील नहीं हो रहा, आप बिल्कुल पहला जैसा फील कर रहे हैं, तो इट्स मीन थेरेपी आप पे वर्क नहीं कर रही। अच्छा। आपने पोस्चर गलत किया है। तो और इसको आपने डायरेक्टली इस तरह करना भी नहीं है जब तक आपको क्लियरली समझ ना आ जाए। ना आए जी। अच्छा, 5 मिनट से आपने स्टार्ट करना है, डेली आप 15 मिनट्स तक कर सकते हैं। 15 मिनट्स का बहुत अच्छा। अच्छा समीर का पूछना सी त पाण जेको आहे हिनने जेको आहे आपने जैसे बताया अभी कि बहुत अच्छा काम कर रहे हैं सफर आप। बॉडी। सफ़र बॉडी आपने शुरू की, लेकिन सबसे पहले आपसे ये पूछना चाहूँगी क्योंकि आप जब लास्ट टाइम हमारे प्रोग्राम में आए थे तो शायद मैं नहीं थी, तो आपने अपना जो सफ़र है वो कहाँ से शुरू किया, स्टार्ट वाला? अच्छा ये बड़ा ज़बरदस्त सवाल भी है और ये बुनियादी तौर पर इस पूरे सफ़र की शुरुआत है। बिल्कुल। एक बार हमारे कुछ दोस्तों ने फ़ैसला किया कि हम सिंध के मुख्तलिफ़ हिस्सों में जाते हैं और वहाँ जाकर ज़रा एक्सप्लोर करते हैं। हमें एक यूनिवर्सिटी की तरफ से, ग़ालिबन मैंने पहले भी शेयर किया था लेकिन चूँकि बड़ा रेलेवेंट है, तो यूनिवर्सिटी की तरफ से हमें असाइनमेंट मिला था कि किसी भी जो है ना मंदिर के ऊपर आपने कोई डॉक्यूमेंट्री बनानी है। तो हमने उसको एक असाइनमेंट के तौर पर शुरू है और हमने कहा अच्छा यार कराची में ढूंढते हैं। अच्छा उस वक्त चूँकि जहन बिल्कुल नया था और आइडिया नहीं था, तो हमने कहा नहीं यार कराची के अलावा कहीं बाहर देखते, कराची में कहाँ होगा। तो हम चले गए एक जगह पर जिसका नाम था उडेरो लाल। मैंने विजिट किया है। मतलब अच्छा वहाँ गए, कोई रिसर्च नहीं थी, कुछ नहीं थी, हम चले गए, पहुँच गए, कुछ दोस्तों ने बताया कि जी वहाँ पर मंदिर है और दरगाह है। तो जब हम चले गए और हमने देखा, हमने कैमरे वैमरे निकाले, बिल्कुल जो है ना वो मैंने कहा था ना कि ट्रैवलिंग जो है आपको स्पीचलेस कर देता है। बिल्कुल। जब मैं वहाँ पर देखा मैंने कि यार एक तरफ मंदिर है और एक तरफ मस्जिद है और उसकी दोनों दीवारें जो है ना इस तरह से बनी हुई, जुड़ी हुई हैं। अच्छा। तो मतलब इतना स्ट्रेंज लगा कि यार ये कैसे मुमकिन है कि मंदिर और मस्जिद की दोनों दीवार साथ है और साथ ही साथ मैं देखता हूँ कि जब मंदिर में इबादत होती है तो जो मस्जिद की इबादत हो रही है अंदर उसको थोड़ा सा अच्छा ये वही है जिनका कलर सेम है, वाइट है, बिल्कुल White, वाइट कलर है। अच्छा। बाहर निकलो तो दरख्त लगा हुआ है, बिल्कुल बहुत बिल्कुल, मतलब इतनी खूबसूरत जगह है कि अच्छा जहाँ जब मंदिर में प्रेयर्स होती हैं तो मस्जिद के लिए वो रोक देते हैं और मस्जिद वाले मंदिर के लिए करते हैं। अच्छा ये सब हमने कवर किया और आ गए हम वापस। जब मैं आया यूनिवर्सिटी में, चूँकि मैंने सिंध मदरसतुल इस्लाम से पढ़, तो अक्सर हमारे जो सिंधी दोस्त हैं वो हमें यूँ करके मिलते हैं, सही अस्सलाम वालेकुम। मुझे उस वक्त जहन में आया यार सिंध की तो असल पिक्चर ही ये है जी, उडेरो लाल। उडेरो लाल, बिल्कुल। कितनी खूबसूरत बात है कि सिंध की पहचान ही ये है कि हम डाइवर्स कितनी कम्युनिटीज़ के साथ अमन के साथ रहते थे। तो बुनियादी तौर पर मेरा सफ़र भी यहीं से शुरू हुआ। ऐसा क्या हुआ समीर के मतलब ये इंतहा पसंदी बढ़ गई और हम मतलब काफ़ी चेंज आ गया? हाँ सर, अगर हम बात शुरू करें कराची के ओल्ड टाइम से, तो कराची का जो बिजनेसमैन था जिसने सिंध मदरसतुल इस्लाम बनाने में मदद की, SM लॉ कॉलेज बनाने में मदद की, एक हिंदू था। आप यहाँ पर अस्पताल उठा लें, स्कूल्स उठा लें, आप देखें कि आपको क्रिश्चियन कम्युनिटी सबसे आगे, बहुत ज़्यादा, बहुत अच्छे स्कूल्स हैं इनके। आप देखें कि यहाँ पर जो होटल का सिस्टम था, होटल की जो चेन थी, फूड का जो सिस्टम था, वो पारसियों के हाथ में। इस शहर के अंदर ये होता था कि यहाँ पर जब मेयरशिप आती थी ना, अब तो एक पार्टी का मेयर रहता है, उस वक्त 3 मुख्तलिफ मज़ाहिब के लोग आपस में शेयर करते थे टेन्योर्स को, पहले मुस्लिम, फिर हिंदू, फिर जो है अपना पारसी कम्युनिटी। सही। ये चेंज और ये डाइवर्जन क्यों दी? वो इसलिए दी कि देखें हमने जब सवाल करना शुरू किया कि जी दुनिया के अंदर जब अगर आलमी जंग जो लड़ते हैं वो भी इकट्ठा रह सकते हैं, तो हम अपने नेबर कंट्रीज से क्यों नहीं कर सकते? हमें देखिए इकोनॉमी का कितना बड़ा रिवॉल्वेशन है इर्द गिर्द,
सही। अच्छा ये से हम फिर कंटिन्यू करेंगे अपनी गुफ्तगू को। ब्रेक जो टाइम थियो है तो ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी, हिकु दफ़ो मीर सलाम सिंध में तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं समीर असां गॾु आहे, आयशा गॾु आहे, तमामु ख़ूबसूरत कचहरी बि असांजी हले पई। अच्छा आयशा खां पुछंदासीं, जीअं असां ब्रेक ते हुयासीं त असां डिस्कस कई त डबल चिन जेका थी वेंदी आहे, के माण्हू जेके न पंहिंजी ही शइ कट करणु चाहींदा आहिनि, के वरी ही शइ, त जंहिंमें मुंहिंजो फ़ाइदो हूंदो मां त उहो ई सवाल कंदमि। तो ये चीज़ कैसे ख़त्म करें डबल चिन? देखिए ये जो आपकी बोन्स होती है ना, इसको आपने स्ट्रेच करना है और लोअर जॉ को आप ऊपर करके नेक स्ट्रेच करेंगे। अच्छा 30 टाइम 30 टाइम हमने फ्रंट करना है, 30 टाइम राइट साइड टर्न अप और 30 टाइम आपने लेफ्ट साइड करना है। आपने इतना ज़्यादा स्ट्रेच करना है कि आपको माउथ में पेन फील हो। जब पेन फील होगा उसके बाद आपने 1 मिनट के रिलैक्स करना है फेस को और अगेन स्टार्ट करना है डेली 5 to 10 मिनट्स। अगर आपको इंस्टेंट रिजल्ट्स चाहिए लाइक विद इन अ वीक और विद इन अ मंथ। अच्छा विद इन अ वीक की बात अगर करें तो दिन में कितनी बार हमें करना चाहिए? 5 to 10 मिनट्स। आप 15 मिनट्स कर लें बहुत है, तो 5 मिनट्स भी आप नहीं कर सकते। अच्छा नहीं एक ही बार में, मतलब जैसे 5 मिनट मैंने आज अभी दिए, 5 मिनट 2 घंटे के बाद 5 अभी मिनट भी इस तरह 5 या मिनट नहीं देंगी। आप जब स्टार्ट लेंगी तो 1 मिनट से ही लेंगी, उससे ज्यादा नहीं कर सकते। आप बस इतना अच्छा। करें 5 मिनट अभी हर दिए ना, एक घंटे के हर बाद। दूसरे आप अरे घंटे दूसरे के महीने में बाद। 5 मिनट और दूसरे महीने चल। करिएगा और हर करना एक जरूरी घंटे है। के बाद नहीं हर अज़रा एक घंटे करेगी की नहीं। बात नहीं, पूरे दिन में आप 15 मिनट्स कर लें। हाँ। बट ये नहीं कि आप ये सही खाना कह रहे हैं, वैसे मैं नहीं करूंगी करेगी ना, नहीं, मैं आपको लेकिन बताता ऐसे हूँ मैं ना, पूछ रही मैं हूँ, मैं बता वही रहा कह रही हूँ ना कि जानकारी। क्लाइंट्स आते हैं वो कहते हैं हम यार, एक दूसरों दफा को में तो पता 15 चले। मिनट्स कर लें, ऐसा नहीं होता। आप 1 मिनट से ज्यादा कर नहीं सकते। अच्छा ये second भी जाहिर नहीं सी बात है, करेंगे। first आप में 30 pain होगा। टाइम्स जो रिपीटेशन है आप वही एक दफा अच्छा में अभी पूरी करेंगे। अज़रा से करवा दें, अज़रा थोड़ा सा करके दिखाएं क्या करूं? वो अभी आपको चाय का कप रखना पड़ेगा, बोन स्ट्रेच कर। चलो यूं करना है। अभी नहीं होगा मुझसे। मैंने जाड़ी ना भी अचे चवंदा उहा त हणूं था वेठा, उहे ॿी वरी कहिड़ी ॼाणी में। सो बहरहाल इहो करणु खपे, अगरि कंहिंखे आहे त हाणे उहो माण्हू कंदो, ऐं शौक़ जी का बहाना हूंदी आहे और हर कोई चाहता है कि मैं फिट नजर आऊं या फेस जो है वो मेरा छोटा नजर आए, तो उसके लिए मेहनत भी करनी चाहिए मेहनत ना। की जरूरत हाँ, होती ये है। तो है। मेहनत सिर्फ में वो ही सोच लेना कि मैं ऐसा नजर आऊं और एफर्ट्स ना करूं, सोच से भी तो ऐसा बहुत नहीं होता। फर्क पड़ता है। कहते हैं कि पॉजिटिव सोचो तो पॉजिटिव हो जाता है। देखिए पॉजिटिव सोच के साथ साथ ना आप में कॉन्फिडेंस होनी चाहिए कि आपने वो चीज़ करनी हाँ, है। करनी है, सिर्फ बिल्कुल, सोच बिल्कुल। लेने से तो कुछ भी नहीं होता। सही। अच्छा जो डिजीजेस की बात की आपने कि उस पर आप थेरेपी करती हैं, योगा थेरेपी करती हैं ना, तो अभी जो डिजीज़ जो कॉमन है, ठीक है, डिजीज़ कह सकते हैं या वायरल जो जिसको बोलते हैं, ये फ्लू, कफिंग, स्नीजिंग, ये मतलब ज़्यादा चल रहा है आजकल ना। अब ये अपने मौसम भी फायदे हो की रही। बात कर रहा हूं। मैं अपनी कर रहा हूँ, उसके साथ वो फीवर भी आ रहा है मुझे, तो 3rd टाइम शुरू हो गया है। तो इसके लिए कुछ मतलब एक्सरसाइज बताएं, बिल्कुल किस तरह इसके से लिए बचा। एक्सरसाइज है। फ्लू के लिए आपने करनी है ऑल्टरनेट ब्रीथिंग। आपको ऑल्टरनेट ब्रीथिंग का नहीं पता होगा शायद। ऑल्टरनेट यूं तो नहीं है? बिल्कुल, एक नोस्ट्रिल को आपने क्लोज करना है और दूसरे वाले से आपने ब्रीथ इन करना है। जिसको आपने क्लोज किया होगा फिर उससे आपने ब्रीथ को आउट करना है। इसको आपने फर्स्ट अटेम्प्ट में 30 टाइम्स रिपीट देख रही करना है। अज़रा के दोनों नोज बंद है, तो इन कैसे ही वो ब्रीथिंग करेगी? कह रही मेरे नहीं, ब्लॉक है। जब आप एक प्रेस करके ब्रीथ इन करेंगी, दूसरे से एक्सहेल करेंगी तो राइट साइड वाला आपका ओपन हो जाएगा। इसके इंस्टेंट रिजल्ट्स हैं। चाहे थी पिए न मां वधीक डिटेल में नथो वञा हिन ॻाल्हि ते। आप करके ठीक है। दिखाएं। ये है ना, पहले ये ठीक है ना? जी जी बिल्कुल बिल्कुल। ये करता है, मुझे लगता है नाटक कर रहा है कि नहीं, किसे करिए वो। ये बेस्ट है, इनको पता है पर ये करते नहीं है। हाँ नहीं उसको पता है, इसकी मैं बॉडी शॉडी करता से हूँ। नहीं लग रहा। मुझे ब्रीथिंग योगा की जब बात करें, मैं ब्रीथिंग एक्सरसाइज जो है ये थोड़ी बहुत मैं करता हूँ और वॉच भी करता हूँ, देखता रहता हूँ, तो नो डाउट इसमें जो है काफ़ी फ़र्क पड़ता है। लेकिन बिल्कुल। इसको असल बात है कंसिस्टेंसी, करना, मतलब वो बंदा ऐसा करता रहे, और जब आदत पड़ जाती है, लत लग जाती है ना इस चीज़ की, तो फिर बंदा कभी भी वापस नहीं नहीं जाता छोड़ उससे। नो सकता। डाउट ये इसमें इतना मैजिक है। देखिए हम योगीज ये करते हैं कि हम लोग मेडिसिन नहीं लेते। मेडिसिन हमारे लिए जहर है, बल्कि अगर हम मेडिसिन कोई भी जो होती है पेन किलर ले लें तो उसके फ़ौरन साइड इफ़ेक्ट्स होते सही। हैं, क्योंकि हमारी बॉडी इन चीज़ की यूज टू नहीं है। अच्छा लास्ट टाइम आप आई थी तो आपने कहा था कि आपने वेट लॉस किया है ना, तो Yes. तो अब आपने उससे ज्यादा किया है या बढ़ गया आपको क्या है? लग रहा है? हाँ कम हो गई थोड़ा- बहुत हाँ, काफी मैंने कम। मोर कम। 6 kg वेट लॉस किया है।
नहीं वाकई में ही आप काफी आप काफी ट्रांसफॉर्म वो थी। किया है आपने, नो डाउट। सच्ची बताऊं, जब आपने पहले बताया था ना कि मैंने कम किया, मैंने कहा यार तो फिर क्या थी ये, ऐसे ही नहीं, मैंने अपना वेट 130 kg से 130 76 पे किया था। मेरे ट्रांसफॉर्म की पिक्चर्स तो सोशल मीडिया पे बहुत है। अच्छा, कैसे किया है आपने? मैंने जस्ट वर्कआउट, मुझे बता दे। पहले मेरा 3 आवर्स का वर्कआउट था, अभी जो 6 kg लूज किया मेरा वर्कआउट 5 आवर्स का हो गया। 5 आवर्स की क्लासेस कैसे किया आपने? क्योंकि बताएं तो देखिए सही। पेशेंट से हर तरह के पेशेंट आ रहे होते हैं, उन्हें हर दफ़ा बताना पड़ता है कि आपने ये चीज़ नहीं इस तरह करनी है। तो जो 3 आवर्स का स्टैंडिंग टाइम था वो 5 आवर्स हो चुका है। सही, बहुत अच्छी बात कही। और इसी तरह से वर्कआउट जो है ना वो बंदा करता रहे और गिव अप ना करे तो यकीनन वो बिल्कुल ट्रांसफॉर्म कर लेगा। हमने जैसे देखे हैं दोस्त हमारे हैं, काफ़ी केसेस देखे हैं, उनको बिल्कुल पहचानने में ही नहीं आते। अच्छा समीर, आप करते हैं एक्सरसाइज वगैरह? मैडम जब कह रही थी कि 5 घंटे करने लगी, मैं सोचने लगा था ये महीने में 5 घंटे की बात है। नहीं या मेरी फिर ये daily? देखिए होता ये है कि बेसिकली अब देखिए मेरी बॉडी जो है ना वो 3 आवर्स की यूज टू है। मैं 3 आवर्स कर लूँगी, वो मुझ पर फ़र्क नहीं पड़ेगा क्योंकि वो यूज टू हो गई, वो नॉर्मल रूटीन है। अब मुझे मज़ीद लॉस करने के लिए मुझे अपनी आवर्स बढ़ाने हैं। सही। तो मैं तो 5 आवर्स बहुत, अभी भी मेरे लिए बहुत कम है, सही, कंटिन्यूसली कर सकती। सेहत की बात चल रही है समीर, आप मुझे बताएं कि ये जो आपने सफ़र बड़ी जो है, आपने जो बहुत अच्छा काम करा, आप डिफरेंट काम कर रहे हैं, उन पे भी मैं रेलेवेंट है मुझे सारी चीज़ें, उनको भी हम जो है एक्सप्लोर करेंगे अगेन। सेहत की जब बात करें तो सफ़र बहुत ज़रूरी होता है। जब बंदा एक जगह पे काम करके, एक भले स्टूडेंट हो या किसी भी प्रोफेशन से उसका जो भी है ताल्लुक है, लेकिन उसको सफ़र करना बड़ा मतलब उसके लिए ज़हनी सुकून जो है मिलता है उससे। तो उस हवाले से आप क्या समझते हैं कि कितना वो मेंटल हेल्थ पे ये सफ़र जो है करेगा, असर करेगा स्टूडेंट्स पे? जो एक रिसर्च के मुताबिक जब आप सफ़र करते हैं तो आपके पॉजिटिव हार्मोन्स जो है ना आपकी बॉडी से निकलते हैं, और पॉजिटिव हार्मोन्स का निकलना इसलिए भी आपके लिए अच्छा है कि आप सराउंडिंग की जो नेगेटिव वाइब्स हैं उनको बहुत हद तक, किसी हद तक कम करते हैं। तो ट्रैवलिंग का जो सबसे खूबसूरत बात आप ये देखें कि आजकल ट्रैवलर और टूरिस्ट में बड़ा फ़र्क है। बुनियादी तौर पे ये अंग्रेज़ी के दोनों एक ही मिलते जुलते हैं, लेकिन इसका बड़ा कॉन्सेप्चुअल वर्क अलग है। आजकल आप जो लोग हैं हमारे नॉर्दर्न एरियाज़ जाते हैं, उनसे ज़रा पूछें कि वो जाने के बाद करते क्या हैं। आप वो तमाम तर जो नेचर को है अपने मोबाइल में कैद करने के लिए जाते हैं। तो जो कॉन्सेप्ट है ना ट्रैवल और टूरिस्ट का, वो बड़ा ही चेंज हो गया है हमारे पास। टूरिस्ट जो है बुनियादी तौर पर वो होता है जो एक्सप्लोर करता है, एडवेंचर करता है, जो है नई नई चीज़ों को ढूंढता है, अपने आप से मिलता है। खुद शनासाई का जो सबसे खूबसूरत मौका है ना वो सफ़र है। सही। तो उस सफ़र को हमने, क्योंकि हम समझते हैं कि हम आम तौर पे उस एक तरह से ट्रैवल कंपनी की तौर पर काम नहीं करेंगे। हमारी जो शनाख्त का जो सबसे मुनफरिद बात है कि हम आपकी शनासाई आपसे खुद करवाएंगे। कैसे करवाएंगे कि हमारे टूर के टाइम पे आपका जो मोबाइल फ़ोन का इस्तेमाल है वो बिल्कुल महदूद हो जाएगा। उसके लिए हमने सोचा है कि हमने अपने लाइक माइंडेड दोस्तों की ड्यूटी लगाई है जो आपके तमाम हैप्पी मोमेंट्स को, सैड मोमेंट को, क्रिएटिव मोमेंट्स को कैप्चर करेंगे। अच्छा। आप हमारे टूर पे मोबाइल फ़ोन इस्तेमाल नहीं कर सकते। उसका रीज़न ये है कि देखें, हमारा ये जो माइंड है ना, ये हमारी पूरी बॉडी को कंट्रोल करता है। हमने अपने तौर पे सोच लिया, दिल और पे ले ली ये चीज़, दर्द है, दुख है, अफसोस है, सारा काम है माइंड का। जब तक माइंड रिलैक्स नहीं होगा ना, माइंड के वो जो अपने ब्रेन के आप दरीचे खोलेंगे नहीं, दरवाजे खोलेंगे नहीं, तब तक उसमें से रोशनी अंदर आएगी नहीं, और रोशनी जब तक आएगी नहीं आपकी नज़र दूसरी चीज़ों तक जाएगी नहीं। बिल्कुल। हमने ये सोचा है कि बहुत ज़बरदस्त मैडम ने बात की, बल्कि मैं इनसे रिक्वेस्ट भी करूँगा कि हमने अपने टूर पे उसको प्लान ही कुछ इस तरह से कर रहे हैं कि हम मेडिटेशंस की तरफ, योगा की तरफ जस्ट 10 मिनट, कुछ भी नहीं करना, हम मैट्स लेकर जाया करेंगे। आप देखें ना, सिंध के अंदर इतना इको टूरिज़म प्लेसेस मौजूद हैं। सिर्फ ठट्टा के अंदर इंडिजीनियस बर्ड्स की तादाद लाखों में है। जब वो मौसम आता है तो लाखों की तादाद में इंडिजीनियस बर्ड्स आती हैं ठट्टा के अंदर। इस तरह से बेशुमार। आप चले जाएं खैरपुर के अंदर, आपको बेतहाशा अर्बन फॉरेस्ट का कॉन्सेप्ट मिलेगा। इवन कराची में भी। वाई नॉट हम इस ग्रीनरी को इस्तेमाल करें टू सेल्फ मेडिटेशन, मेडिसिन से बच सकते हैं। तो ये बुनियादी तौर पर जो हमारा एक कॉन्सेप्ट है वो बड़ा ही मुनफरिद है। हम रेगुलर टूरिस्ट कंपनी की तरह काम नहीं करेंगे। हम
जो है थोड़ा सा, और इसमें सबसे आसान और सबसे इजी बात कि हम स्टूडेंट फ्रेंडली काम कर रहे हैं। इसमें हमारे बहुत सारे टूर स्टूडेंट्स के लिए फ्री होंगे, और साथ ही साथ और अगर कुछ पे कर सकता है तो वो पे भी करे। लेकिन हमारा जो इस वक्त मेन फोकस है वो ये है कि हम नॉर्दर्न एरियाज़ जाते हैं तो बहुत अच्छी बात है, लेकिन सिर्फ सेल्फ़ी के कॉन्सेप्ट से ना जाए। दुनिया के अंदर एक कॉन्सेप्ट है रिलीजियस टूरिज़म के नाम से। क्यों इम्पॉर्टेंट है? इस वक्त इकॉनमी की बड़ी बात हो रही है कि बहुत डाउनफॉल है। अब देखिए सोचने के नज़रिए कैसे हैं कि सऊदी अरब की जो सबसे ज़्यादा इकॉनमी 49% हज और उम्रे से जनरेट होती है। इसी तरह पाकिस्तान के अंदर 3 ऐसी प्लेसेस हैं जहाँ पर आप इस इकॉनमी को जनरेट कर सकते हो। रानी माता का मंदिर फॉर हमारे हिंदू कम्युनिटी के लोग, सनातन धर्म के लोग, जो कि इंडिया से भी लोग आते हैं। हमारे पास गुरु नानक साहब, टैक्सला का मुकाम इज अ फॉर एवरीथिंग फॉर बुद्धिस्ट। दुनिया के बुद्धिस्ट जो है ना टैक्सला आना चाहते हैं। सो दीज आर द रिलीजियस कल्चरल प्लेसेस जिनको सिर्फ और सिर्फ उनके एक्सेस तक पहुंचाना है, लोगों को बताना है कि यार ये सारी चीजें और ये हमारी ओन चीजें। हमारे शाह बेलो जो है वो साद बेलो देखें, वो गाजी शाह सर बिल्कुल वो है। और दूसरा जो बैंक रिवर पर है हमारा जी शाबाश, बिल्कुल बिल्कुल। कितनी वो ब्यूटी है वहाँ पे। 7 सिस्टर्स हैं हमारे पास। बिल्कुल आप जी। सो बहरहाल अञा वधीक इन ते मज़ीद ॻाल्हाईंदासीं, पर जेको आहे मौसीक़ी बि ज़रूरी आहे, त असां सॉन्ग ॿुधंदासीं त ॾिसंदासीं बादल भाउ असांखे छा थो ॿुधाए। भिटोई भिटोई सैयद कर सणोई भिटोई भिटोई असी सब आयाणा ओ सिंधड़ीअ जा राणा भला क्यों भलाई भिटाई भिटाई सडेरा सच जी अव्हां जा डसिया असां पिराई भिटाई भिटाई अव्हां साईं आहे असां जी सुञाणप जाने पई खुदाई हो भिटोई भिटोई समय साल थी विया लुत्फ जी अव्हां वट कमी कान आई भिटाई भिटाई हो वठण फैज़ दरता असद आयो तुंहिंजे करियो का चङाई भिटाई भिटाई गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत गायो 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 सिंध जागी हो गायो गायो सिंध जागी गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत गायो 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 सिंध जागी हो गायो गायो सिंध जागी साख प्यारी सिंध जी धरती साख प्यारी सिंध जी धरती बोली सुर संगीतो साथी बोली सुर संगीत बोली सुर संगीतो साथी बोली सुर संगीत गायो 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 सिंध जागी ओ गायो गायो सिंध जागी गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत गायो 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 सिंध जागी
गॾिजी सारा मीत ॻायो ॻायूं ॻायो ॻायूं सिंध जा गीत ओ ॻायो ॻायूं सिंध जा गीत सिंधुवता सिरसा खे घोरे सिंधुवता सिरसा खे घोरे पारियों पंहिंजी प्रीतो साथी पारियों पंहिंजी प्रीत पारियों पंहिंजी प्रीतो साथी पारियों पंहिंजी प्रीत ॻायो ॻायूं ॻायो ॻायूं सिंध जा गीत ओ ॻायो ॻायूं सिंध जा गीत गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत गॾिजी सारा मीतो साथी गॾिजी सारा मीत ॻायो ॻायूं शाबे ॻायो ॻायूं सिंध जा गीत ओ ॻायो ॻायूं सिंध जा गीत ओ ॻायो ॻायूं सिंध जा गीत वाह 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 कमाल कमाल गायो गायो शाबे सिंध जा गीत बिल्कुलु ॻाईंदासीं वाह जा ॻाईंदासीं ऐं कल्चरल डे जो वीक अचे पियो उन ते बि ॻाईंदासीं झूमंदासीं नचंदासीं सेलिब्रेट कंदासीं पर हाणे टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो व्यूअर्स मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक जी सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था ऐं ब्रेक ते जॾहिं असां हूंदा आहियूं त असांजी हिकिड़ी पंहिंजी वरी ॿी कचहरी स्टार्ट थी वेंदी आहे ऐं उहा नथा शेयर करे सघूं न शेयर कयो जेकॾहिं हिम्मत अथव न न न न न सो बहरहाल आयशा ख़ान बि असां सां गॾु आहे त असां इहे डबल चिन जे लाइ पुछोसीं त हाणे थोरो टमी जे लाइ बि पुछंदासीं छो जो टमी जो मसलो हूंदो आहे ज़्यादातर छोकिरियुनि खे मतिलबु लड़कियों को ज़्यादा होता है ना कि हमारी टमी बाहर आ गई है या नहीं आनी चाहिए तो उसके लिए क्या करें। देखिए अब मैं बहुत ज़्यादा एक्सरसाइज डिटेल में इसलिए नहीं बताऊंगी क्योंकि थेरेपी हर कोई वीडियोस या लाइव देखने के बाद प्रॉपर नहीं करता। कपालभाति एक एक्सरसाइज है, उसमें आपने सांस को पूरा अंदर खींचना है फास्टली, जितना आप अंदर खींच सकते हैं। इनहेल सांस को अंदर खींचना है, उसके बाद फिर आपने ब्रीथ आउट करना है। पहले आपने स्लोली कितना रोकना है सांस को, कितने जितनी देर सेकंड्स आप रोक सकते हैं। जितनी देर कहते हैं कि ज्यादा रोकना भी इससे बीपी वगैरह को जो पेशेंट्स होते हैं उनके लिए सही नहीं होता। डिपेंड करता है ना, तभी कहा जाता है कि जितना आपका स्टैमिना है जितनी देर आप कर सकते हैं। हम तो 30 सेकंड भी रोक सकते हैं। लिमिट मतलब होती है होती है योगा की। देखिए स्टार्टिंग में आपने 10 सेकंड कर लिया, 5 सेकंड या जितना आपका स्टैमिना है, डिपेंड्स ऑन यू। उसके बाद 20 सेकंड 30 सेकंड पे आपने जाना है, कोशिश करनी है 30 सेकंड। ऐसा ना हो कि 30 सेकंड में आप लोग नहीं इससे ज्यादा है मेरी स्टैमिना। बिल्कुल। अच्छा वैसे जब आप लास्ट टाइम आई थी तो आपने ये कहा था कि आपने पहले जिम ज्वाइन किया था, फिर जिम में आपको कुछ चीजें समझ नहीं आई तो आप योगा की तरफ गई। बिल्कुल। तो मतलब क्या फर्क क्या है? आम लोगों को वैसे इतना ज्यादा फर्क नहीं नजर आता, तो आप बताते हैं कि जिम और योगा में क्या फर्क है? देखें ज़मीन आसमान का फ़र्क है। योगा बेसिकली आपको इंटरनल पीस, आपकी रूहानियत पे, आपकी इनर बॉडी पे और फिजिकल तीनों पे वर्क करता है, जबकि जो जिमिंग वर्कआउट है, जो मशीनरी है, वो जस्ट आपकी बॉडी को टोन करता है। जस्ट टोन अप। अगर आपको लगता है कि अगर आप मशीन्स कर रहे हैं या आप जिम जा रहे हैं और इंस्टेंट आपका वेट कम हो रहा है, तो इस चीज़ को माइंड में रखिए कि जितनी फास्टली वेट कम होगा जिम छोड़ने के बाद उतना फास्टली आपका वेट वापस आएगा। अच्छा जब आप जिम गई थी तो आपने क्या सोच के या क्या देख के जिम छोड़ के योगा की तरफ आई? देखिए बेसिकली कॉमन सेंस मेरा काफ़ी टाइम से, बस समझे बचपन से एक चीज़ किसी को गॉड गिफ्टेड होती है, तो वो चीज़ थी कि आप सबको ही एक ही वर्कआउट बता रहे हैं। इंस्ट्रक्टर्स अगर जिम में 15 लोग हैं तो वो उनको एक ही चीज़ बता रहा होता है, आपने भी डंपल्स करने, आपने भी पुशअप्स करने हैं। आपको नहीं पता कि आपका इंटरनल वीकनेस क्या है, हम किस पर्पस के लिए गए हैं।
हर बंदे का शुगर सेम नहीं होती, हर बंदे का बीपी सेम नहीं होता। तो आप वो टेस्ट पे करवाती हैं, मतलब असेसमेंट? मैं बिल्कुल भी नहीं करवाती। फिर? मेरा जो है, अब समझे रिसर्च लेवल इतना अच्छा है कि मैं फेस देख के बता सकती हूँ कि आपके अंदर किस चीज़ की डेफिशिएंसी है। बताएं ना, फिर बाद में बात करेंगे। एफिशिएंसी पहले बताएं, फिर डेफिशिएंसी। ये है कि बहुत सारी चीजें खुल भी जाती हैं, कुछ चीजें हाइड रहना बेहतर होता है। हाँ, तो इसका तो बताएं। मैं चाहता हूँ मैं खुल के सामने आ जाऊँ। देखिए बेसिकली योगीज को कहते हैं कि उनसे काफी सारे लोग अपने आप को हाइड रखते हैं। क्यों? बहुत ज्यादा नॉलेज भी आपके लिए नुकसानदेह होती है भाई, क्योंकि आप ये मैं इतना सोचे कॉन्फिडेंट क्यों आज, मतलब मैं कह रहा हूँ कि मैं आज खुल के आ जाऊँ सामने, और आप क्यों नहीं मुझे आज खोल आप पॉजिटिव सोच रहे हैं ना, पॉजिटिव है ना, मतलब आज आप नेगेटिव होंगे ही नहीं। तो मैं होता ही नहीं, रोज नहीं नेगेटिव। अरे ये कह रही कभी तो मेरे होते आने होंगे। से आप कभी नेगेटिव नहीं देखिए होंगे। आपको अगर अपने बारे में सोचना है या अपने आप को देखना ना, तन्हाई में देखें तो इंसान ज्यादा अच्छा जज कर सकता है। तन्हाई में हर देखो, इंसान अच्छा होता है। मेरी बात तन्हाई सुनिए। kills। आप अपने आप को तन्हाई में देखें, फिर कभी आप आईना देखेंगे ही नहीं। तन्हाई किल्स यार। नहीं, अगर आप ये तो अपने आप वो से वाली बात तन्हाई करनी हो है। गई। हमारा डायरेक्टर कह रहे, वो गाना नहीं होता था, तन्हा तन्हा जीना। नहीं, वो तो एक आप वो रोमांटिक लेवल पे चले जाएंगे, वो वाली वो है तन्हाई की बात ही romantic। नहीं हो रही। वो फिर उनका रोमांस हीरो पे आता सही है है ना, भाई। वो उस लेवल पे सही है ना जाना, गम में कुछ जाना। कहना चाह रहे हैं आप? नहीं, मैं सुनना चाह रहा हूँ। अच्छा, सुनना ये फ्री में मजे ले रहे हैं। ये सफर बड़ी में चल रहा है, सफर समीर के बारे में बता दें आप। बेसिकली होता ये कि हर चीज बताने की नहीं होती। मैंने कुछ तो आपको बता बताया दें। है। दोनों कुछ लड़के भी हमने नहीं। आपके आगे बिठाए कुछ हुए भी हैं, नहीं, कुछ तो सब ऑन कैमरा चलो, अभी बता WhatsApp देंगे पे तो मुझे ऑफ बता कैमरा बिल्कुल बताऊंगी। इसकी गाल मेरे बारे में कोई बता फीस दें। होगी शायद। मेरे पेशेंट्स ये कहते हैं कि बस हम इतना आपसे मिल लें कि हमारा काम पूरा हो जाए, उसके बाद नहीं बैठना बस, फिर मैं भी चाहते। इतना ही मिलूंगा। चलो। समीर भाई, ये हेल्थ की बात कर रहे हैं हम ना। हेल्थ जो है, मैं सफर में तो वाकई में आपका मेंटल हेल्थ बड़ा अच्छा होता है, और स्टूडेंट्स के लिए बहुत जरूरी होता है। तो सिर्फ सफर नहीं, सफर में डेफिनेटली कुछ मतलब एक्टिविटी प्लान्स होती हैं, आप कर रहे होंगे। तो वो क्या क्या एक्टिविटीज हैं जो आप समझते हैं कि बहुत ज्यादा एक आप मजा करने वाले हैं? हाँ जी। कभी आपने कोई ऐसा कोई एडवेंचर किया है जिसमें आपने खुद कलामी की हो? लाइक अभी मैडम ने बात की कि मैं जो है बता सकती हूँ, तो ये आप अपने आप को भी बता सकते हैं कि आप में क्या कमी है और आप में क्या जो है ना खूबी है। तो बुनियादी तौर पर हमारी इस पूरी जर्नी के अंदर फुल ऑफ एडवेंचर। अच्छा, इस पे हम डिटेल में बात करेंगे ना, शॉर्ट में नहीं लेना चाह रहे, तो कॉल लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी, वालेकुम सलाम। केर किथा का? आदि आऊं मदीन का फतेह मोहम्मद तो कराया। जी जी, अदा वेलकम करिंदा प्रोग्राम में। छा चवण चाहींदो? हाँ, यो अदी यो मैडम योगा के बारे में बुधाए भई ना। जी जी। हाँ, यो दिल जे लाइ माण्हू करे सघे तो? हार्ट के लिए? हार्ट के लिए कर सकता है। हार्ट पेशेंट लाए था जो, या दिल लगाने लाए था जो? मुख्य अदी दिल की थोड़ी तकलीफ है। अल्लाह से सेहत देता है। अल्लाह से सेहत दे। मजाक सही है, ठीक है। असां पुछूं था बिल्कुल। ॿियो कुझु पुछण चाहींदो? बस ॿियो इहो पुछणो आहे, ॿियो शुगर बि आहे, बिल्कुल इन जे लाइ माण्हू कहिड़ी वर्जिश करे? जबरदस्त सवाल आहे। बिल्कुल ठीक आहे। ओके ओके जी। पंधु तो मां नथो करे सघां, पंधु नथो हली सघां। ठीक आहे तव्हांखे ॿुधायूं था। ये हार्ट पेशेंट, मेहरबानी। ये हार्ट पेशेंट भी हैं, शुगर भी है इनको, और वो कहने के में ज्यादा चल भी नहीं सकता पैदल ना, तो सांस उनकी फूल जाती है। बिल्कुल, देखें इसके लिए सिंपल ये है कि आप दिन में किसी भी टाइम अपनी 5 उंगलियों को आपने मिलाना है, और इस तरीके से मिलाना है कि ये एक दूसरे को प्रेस करें। लाइक आपकी जो 4 फिंगर हैं वो आपके थंब को प्रेस करें। बेसिकली ये हैंड मुद्रा कहलाता है। इससे क्या जैसे कि मैंने आपको बताया कि हमारी पूरी बॉडी के प्रेशर पॉइंट्स हैंड्स की और फुट की फिंगर्स में, जब आप इसको मिलाएंगे और 5 मिनट्स बाद आपको फील होगा कि आपकी बॉडी में एनर्जी बूस्ट हो रही है। अच्छा। अगर आपको इंटरनल कोई भी डिजीज है, आप अभी करें 1 मिनट में आपको पता चल जाएगा। क्या मतलब? आपको एक हीट अप बॉडी फील होगी, मतलब आपको चेंजिंग फील होना स्टार्ट होगी। इसको प्रेस करना है। बिल्कुल 5 मिनट से आपने स्टार्ट करनी है। दिन में किसी भी टाइम लेट के भी कर सकते हैं, बैठ के भी कर सकते हैं, हम खड़े पूरा होके भी कर प्रोग्राम यूं सकते हैं। करें, फिर देखते हैं। बिल्कुल करके बैठ जाएं। 5 मिनट्स आप पूरे दिन में 15 मिनट्स भी कर सकते हैं, 20 मिनट्स भी कर सकते हैं, और 30 मिनट भी कर सकते हैं। अच्छा। लेट के भी कर सकते हैं, बैठ के भी। बेसिकली आपकी इम्यूनिटी को बूस्ट करता है। सेकेंडली ये कि आपको इंटरनल कोई भी प्रॉब्लम है उसके लिए ये बेस्ट मुद्रा है।
अच्छा अच्छा। जबरदस्त। अच्छा, मेमोरी आजकल बड़ा जो है ना लॉस एंड्रॉइड की वजह से, मोबाइल यूज़ की वजह से भी शायद, या उम्र की लाइफ वजह से स्टाइल भी जो होता भी है उम्र की वजह से अभी वहाँ तक नहीं पहुँचा ना, इस वजह से अभी जो है कॉमन जो प्रॉब्लम आजकल में ये मेमोरी, बिल्कुल उसके लिए भी बेस्ट है। उसके लिए बेस्ट उसके है। लिए भी है। इंटरनल आपका जो भी हेल्थ इशू है, इन्होंने क्योंकि मल्टीपल्स बताए तो हाँ। उसके लिए फिर हमने इनको मल्टीपल ही मुद्रा बताया कि इंटरनल जो भी बस इनका ये हेल्थ इशू है मतलब उसके लिए ये बेस्ट है। वेठा आहियो, सुम्ही रहिया आहियो, या मतलब कंहिंसां ॻाल्हायो था, तव्हां ही जेके 5 आङुरियूं आहिनि इहे करे चवंदा आहिनि बंदि 5 आङुरियूं करे बराबर न हूंदियूं पर हाणे बराबर थी बराबर वयूं। थी वियूं नहीं, उन्हनि खे माना बट आपने प्रेस करना है, हाँ, एक press दूसरे कर- को हिट करना है। अभी दर्द हो रहा है बहुत। हाँ जी। नहीं इतनी जल्दी नहीं हो रहा है होता, ना, नहीं सभी? नहीं इतनी जल्दी नहीं होगा, झूठे आपको दोनों। बॉडी में फील होगा। दोनों झूठ बोल रहे नहीं, हैं। इस साइड पर हो रहा नहीं, है। इस साइड राइट साइड मुझे तो नहीं जब लगा। आप थक जाएं तो यूं हाथ रख लें, यूं रख लें, लेट ओके, जाएं। अच्छा। मतलब सही है। इसमें आप अंदाजा लगाएं इन दोनों को, मतलब दर्द हो रहा है यार। हाँ जी, हाँ जी। अभी ये खुल ही नहीं रही। नहीं ऐसा अभी ये नहीं बात है, है। ऐसा बिल्कुल भी नहीं, ये आप एक्टिंग कर रहे हैं। हाँ ये दोनों ये ऐसे ही acting हो बोल रही रहे है। हैं। ये मुझे तो कुछ नहीं हुआ भाई। आपको कुछ होगा भी नहीं। आपका इंशाल्लाह। एक चीज होती है कि आपका माइंड सेट होना चाहिए कि मैं, आप लोग पैनाडोल खाते हैं, जैसे पेन होता है चाहे वो फिर आपको ठीक ना करे, पर हम पैनाडोल खा लेते हैं कि सर दर्द फौरन ठीक हो जाएगा। तो आप इस अकीदे के साथ करेंगे मैं ये कर रहा हूँ तो ठीक होऊंगा। यार पैराडोल अकीदे पे थोड़ी बनी हुई है। नहीं अकीदे पे नहीं बनी हुई, पर आप लोग खाते हैं चाहे उसका साइड इफेक्ट हो, आपके लंग्स पे इफेक्ट कर रही है वो। जितनी पेन किलर्स हैं वो आपके लंग्स पे इफेक्ट करती हैं, बट आपका माइंड सेट है कि पैनाडोल से ठीक होंगे तो आप लोग हो सही, जाते सो हैं। बहरहाल जीअं असां खां सवाल कयो त उनखे असां इहो ॿुधाईंदालूं त हीअं कयो, तव्हां इहे 5 ई आङुरियूं बराबरि मिलाए करे पोइ तव्हां सुम्ही रहो या वेठा हुजो, थकिजी पोइ त तव्हां सुम्ही रहो, पर तव्हांजा हे हथ 5 आङुरियूं पाण में प्रेस थियल हूंदियूं त तव्हां जेको चयो त मां हार्ट पेशेंट बि आहियां या थोरो घणो मां पंधु न थियो हली सघां या मूंखे शुगर बि आहे, त उहे सभु शयूं तव्हांजूं कंट्रोल में रहंदियूं। ऐं जीअं ॻाल्हि कई हिननि त मेमरी, माण्हू खां ॻाल्हि विसरी वेंदी आहे बार बार, त उहो दिमाग़ जे लाइ बि हिननि चयो त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे त इहो इलाही सिंपल एक्सरसाइज़ आहे ऐं नई कोई उन में कुझु करण जी ज़रूरत आहे, सिर्फ़ु तव्हांखे टाइम ॾियण जी ज़रूरत आहे बसि। समीर पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू था वही जेकॾहिं तव्हां जेके एक्टिविटीज़ चओ पिया त कहिड़ा पार्ट्स रखिया अथव जेके बिल्कुलु उन्हनि खे एनर्जाइज़ कनि, उन जेको सोशल साइको सपोर्ट चइजे जंहिंखे मेंटल हेल्थ जेको उन्हनि जी बहितरीन थिए, छा प्लान कयो अथव? अच्छा, इसमें हमने जो प्लान किए हैं वो जैसे खुद शनासाई की एक नशिस्त है जिसमें हम आपको स्टेजेस देंगे कि आप अभी अपने बारे में क्या सोचते हैं, 5 साल बाद क्या सोचते हैं, आप 10 साल बाद क्या सोचते हैं। अब एक मोमेंट ऐसा आएगा जब सब ने कुछ ना कुछ सोचा होगा और आपको लगेगा कि अगले दिन आपकी मौत है, तो वो जो मौत से पहले का जो एक दिन है वो किस तरह से आप गुजारना चाहेंगे। और देखिए ये पूरी एक जर्नी है, एक साइकिल है। मतलब हम सोचते नहीं हैं, अक्सर हम जो है ना ये सोचते हैं यार 10 साल बाद मैं ये हो जाऊंगा वो हो जाऊंगा, लेकिन जब आपको पता चले कि आपने अगले दिन इस दुनिया से चले जाना है तो उससे पहले का जो आप है ना वही आपकी हकीकत है। सही। आप अगर अपने आप को बहुत ज़्यादा कामयाब देखना चाहते हैं, आई एम श्योर जब इंसान मरने वाला होता है ना तो वो अपने करीबी लोगों को बड़ा मिस कर रहा होता है। बिल्कुल। एक स्टेज ऐसी आती है कि आप बहुत कामयाब हो गए लेकिन जो आपके प्यारे थे आप उनको आपने बहुत दूर छोड़ दिया होता है, पीछे छोड़ दिया। जाहिर है क्योंकि आप अपनी लगन में इतना आगे निकल जाते हैं। तो ये वो प्रोसेस होंगे जिसके थ्रू हम जो है साथ ही साथ हम चूँकि हिस्ट्री की बात करते हैं तो हम जिस हिस्टोरिकल प्लेस पे जाया करेंगे तो वहाँ पर हमारी टीम कुछ एडवेंचर्स हिडन्स छुपाएगी। मिसाल के तौर पर कि कुछ पर्चियाँ होंगी उसको अपने डॉट टू डॉट कनेक्ट करना होगा। मिसाल के तौर पर एक बादशाही मस्जिद है ठट्टा के अंदर जिसको शाहजहां मस्जिद कहा जाता है, उसका एक मिथ है कि आप उसके गुंबद गिनो तो कभी वो 99 हो जाते हैं तो कभी वो 100 हो जाते हैं। अच्छा, उसकी साइंटिफिक रीजन क्या हो सकती है? उदाची वाला आपने सुना है? वो कौन सा वाला? वो एक सांस में 7 चक्कर लगाएगा तो बेटा पैदा होगा। हाँ। जी जी वहाँ अच्छा गए आप? ये तो खैर मिथ इसको भी है। एक्सप्लोर ये तो बड़े एक फनी से मिथ है बिल्कुल। नहीं वाकई है। नहीं ये अच्छा, ऐसे ही है, हकीकत है वाकई। अच्छा, जबरदस्त। ऐसे बोलते हैं लेकिन जिनने किया होगा उनको ही ज्यादा पता होगा। इस पे आप जो बता रहे इस पे बात करेंगे, लेकिन इसको जरूर मौसीकी डिस्कवर करेंगे, जरूरी चक्कर है। भी लगाएंगे। आप मौसीकी बिल्कुल, साथ से चलेंगे। रखते हैं दिलचस्पी? बिल्कुल बिल्कुल। आप कुछ तो बहुत ज्यादा हल्का नहीं, फुल्का but म्यूजिक मौसीकी का होगा बड़ा आपका, मतलब है हिस्सा और है योगा में तो योगा है, में। बट और ये वाली नहीं है वो। अच्छा soothing चलो, music है। तो बादल भाई से सुनेंगे, देखते हैं क्या सुनाते हैं हमें। चवंदा आहिनि त इंसान ज़ात जे मथां जेकॾहिं का मुसीबत अचे बि थी पर जिन खे वालिदीन जी दुआ है, जेकॾहिं अमड़ जी दुआ है तो उहा शामत उन जे मथां वाह वाह करी थी वञे। बेशक। वाह वाह।
सो ही बचड़ो सिंध जो बचो जेको आहे उहो पंहिंजे अमड़ खां दुआ घुरी ऐं रवानो थिए थो। ओ अमा मुंहिंजी जी जल अमा मुंहिंजी ॾाही अमा जेकॾहिं राति जे रहज़ननि जे हथां मां बमारियो वञा मुंहिंजे साथियुनि जियां तोखे पंहिंजी ममता जो आहे कसम की न तूं रोए जा की न दिल लाहे जा की न तूं रोए जा की न दिल लाहे जा। ओ अमा मुंहिंजी जी जल अमा ओ अमा मुंहिंजी ॾाही अमा जेकॾहिं राति जे रहज़ननि जे हथां मां बमारियो वञा मुंहिंजे साथियुनि जियां तोखे पंहिंजी ई ममता जो आहे कसम की न तूं रोए जा की न दिल लाहे जा की न तूं रोए जा की न दिल लाहे जा। ओ अमा मुंहिंजी ॾाही अमा ही शायर है डॉक्टर आकाश अंसारी। जे न मेरी हथनि ते लॻाए सघां तुंहिंजो आंसू न तोखे पसाए सघां कंहिं बि होशू जियां कंहिं बि होशू जियां कंहिं बि हेमूं जियां रत जी रांदि में घोट ॻाढ़ो थियां तोखे पंहिंजी ई ममता जो आहे कसम को न ॾुखड़ो कजा की न दिल लाहे जा को न ॾुखड़ो कजा की न दिल लाहे जा। ओ अमा मुंहिंजी जी जल अमा अमा मुंहिंजी ॾाही अमा मुंहिंजे नंढपण जी यादुनि जी तस्वीर खे मुंहिंजे नंढपण जी यादुनि जी तस्वीर खे मुंहिंजे अखियुनि मां निकितल ॼमियल नीर खे सूरमी जे लहू जहिड़ियूं लोलियूं ॾिजां अणॾिठल मुंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर खे मुंहिंजे हथ में पियल लोही ज़ंजीर खे लाल मेहंदी मले मुंहिंजी शादीअ जा गीत पई ॻाइजां पाण पिर भाइजां तोखे मुंहिंजी जवानी जो आहे कसम पर न तूं रोए जा की न दिल लाहे जा पर न तूं रोए जा की न दिल लाहे जा। ओ अमा मुंहिंजी जी जल अमा ओ अमा मुंहिंजी ॾाही अमा। दर्द जेको आहे सो ताज़ा करे छॾियो ऐं सिंध जो दर्द जेको आहे सो वाक़ई जॾहिं इंसानु जुस्तजू कंदो आहे ऐं पंहिंजी धरतीअ ते जेको आहे सो जेको आशिक़ जेको हूंदो आहे उहो न चाहींदो आहे त
हिन धरती जा जेको आहे सो दुश्मन जेके आहिनि उहे रेज़िस्ट कंदा आहिनि उनखे, ऐं उहो वाक़ई जेको आशिक़ हूंदो आहे कंप्रोमाइज़ न कंदो आहे, पोइ वाक़ई उन्हनि खे तकलीफ़ूं अचनि थियूं, पोइ उहो पंहिंजी माउ खे ॿुधाए थो त रोइजां न जेकॾहिं मां मारियो वञा हिन रस्ते ते। ऐं वाक़ई इहे असांजा असल धरती जा आशिक़ आहिनि, वाक़ई हिकिड़ा इहे आशिक़ ऐं हिकिड़ा हे ॻाइनि था इहे बि आशिक़ आहिनि। ऐं मां सम्झंदो आहियां की जेको इहो नचणु कुॾणु जेको धरती जो हाणे ॾींहुं असां सेलिब्रेट कंदासीं, कल्चरल डे सेलिब्रेट कंदासीं, हे जेको टूरिज़म वारो कमु पिया कयो न तव्हां, हे जेको मागनि खे एक्सप्लोर था कयो, इहो वॾो कंट्रीब्यूशन आहे। जेको मां चवंदो आहियां सिंध सिहतमंद हुजे, जेको सिहत ते ॻाल्हायूं पिया हिन धरती सिंध टीवी जे प्लेटफॉर्म ते, इहो बि असां कुझु डिलीवर था कयूं, असांजा माण्हू सिहतमंद हुजनि, असांजा माण्हू असांजी मागनि जे बारे में ॼाण रखनि, त तमामु सुठियूं शयूं ईंदी आहे। सो टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था हिन कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं पिया। अॼोको जेको प्रोग्राम आहे यकीनन हिकिड़ो तमामु दिलचस्प प्रोग्राम आहे। असां हमेशह सिंध सां इश्क जी ॻाल्हि बि कंदा आहियूं, दावा बि कंदा आहियूं, पर असां दावा ईअं क्लेम ईअं कंदा आहियूं की असांखे इहा ख़बर आहे की सिंध जो जेको ॾिहाड़ा अचनि पिया त ईअं मल्हाइणो आहे की असांखे नचणो आहे, अजरक पाइणो आहे, टोपी पाइणी आहे, पटका ॿधणा आहिनि, ऐं भले कमु कुझु न कयो हुजे सिंध जे लाइ, कंट्रीब्यूशन कुझु न हुजे, भले कयो। मां सम्झंदो उहो उनखे राइट आहे जेको कुझु न कुझु मन पंहिंजे हिसे जो ॻंढे पियो प्रैक्टिकली सिंध जे हिन भलाई लाइ ऐं जेको आहे सो माण्हुनि जे लाइ जेके बिल्कुलु आहिनि उन पोइते आहिनि, पुठिते पियल आहिनि, उन्हनि खे सपोर्ट कनि पिया, उन्हनि खे राइट आहे। मां बेस्ट जेको बुनियादी तौर ते मां सम्झंदो आहियां त समीर जी मिसाल जी ॻाल्हि मां ॻाल्हि कई, समीर तव्हांखे छा थो लॻे की असांखे ईअं महसूसु कयूं की टूरिज़म ते कमु थो करे, पर न, असांजा जेके हे जेके माग आहिनि ऐं हे जेके असांजा कल्चरल जेके हेरिटेजिस आहिनि, हे मासिस खे अवेयरनेस ॾिए पियो की असां डिस्कवर कयोसीं रनी कोट खे अलाए कॾहिं की रिसेंटली जी हाणे कुझु ई टाइम थियो आहे हुनखे डिस्कवर कयोसीं। असां जेके गोरख हिल खे अलाए केतिरनि सालनि खां पोइ असांखे यादि आहे त नंढे हूंदे असांखे ख़बर न हुई त गोरख हिल छा आहे। पोइ अहिड़े क़िस्म जा जॾहिं नौजवान जॾहिं कमु कनि पिया, मां सम्झां पियो की हर फ़र्द खे, हर माण्हू खे अहिड़नि दोस्तनि खे सपोर्ट करणु खपे। ऐं मां सम्झां पियो की तमामु सिंध जे लाइ हे काराइता साबित थींदा। समीर जहिड़ा मतिलबु मां सम्झो सवें समीर पैदा थियनि, ऐं असां इहो दुआऊं पिया कयूं त जीअं सिंध जी गोरख हिल जेको आहे माण्हू नॉर्दर्न एरियाज़ में वञण जी, पूरो पाकिस्तान पंहिंजो आहे, पर पंहिंजी जेको सो हिते कराची खां 4-5 कलाक जी ड्राइव ते तव्हांखे क्लाइमेट ई तव्हांखे सॼो चेंज थो मिले, तव्हांखे बर्फ़बारी थी मिले। असां इन्हनि शयुनि खे छो नथा प्रोमोट कयूं? हे जेके वीलॉग्स ठाहियो पिया तव्हां नॉर्दर्न एरियाज़ में वञी करे, जेके कम्यूनिटीज़ जा जेके स्टूडेंट्स आहियो एॾे ई वञो, शाहजहान जेके मस्जिद आहे, काफ़ी अहिड़ा जेके आहिनि उन्हनि खे डिस्कवर कयो। पाण कारुंजर आहे असां वटि, बहितरीन टूरिस्ट पॉइंट आहे, हाणे माण्हू वञनि था हुते। बिल्कुलु समीर, तव्हां त लख माना जस लहो ऐं तव्हां जेको आहे तमामु सुठो कमु ईअं ई कंदा रहो। असां सां गॾु आहियूं, असांजो साथ तव्हां सां गॾु रहंदो। ऐं आयशा जी तरफ़ जा आयशा, आपने भी सेहत के हवाले से जो है हमारा बुनियादी जो हमें तौर पे सेहत होगी तो हम घूमेंगे फिरेंगे, गाएंगे, नाचेंगे, सेलिब्रेशंस करते रहेंगे हर डे को। तो सेहत भी असांजे लाइ तमामु घणो मैटर थी करे। सेहत में जेको आहे सो मां पर्सनली चवंदो आहियां की घटि खाओ, घटि जेको आहे सो निंड सुठी कयो, ज़हनी सुकून जो। ऐं हिन शइ मजबूरी थी वई आहे, यकीनन न चाहींदे बि इंसान खे यूज़ करणी थी पए, पर एतिरो कयो जो तव्हांजे दिमाग़ तव्हांखे पाण इंडिकेट कंदो की हाणे यार मुंहिंजी कैपेसिटी ख़तमु थी वई आहे। सो एतिरो यूज़ कयो, थोरो रेस्ट ॾियो पंहिंजे पाण खे, ऐं खाई पी सुम्हणु जेको मतिलबु इहो बिल्कुलु मां सम्झां पियो की पंहिंजी ज़िंदगी मां हटाए छॾियो, हेल्दी लाइफ गुज़ारियो, ऐं सिहतमंद रहंदो त हिन धरती जे लाइ कुझु करे सघंदा। ऐं बहरहाल बिल्कुलु सही ॻाल्हि चई तव्हां। ऐं टाइम असांजो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। समीर, तव्हांजी वॾी महिरबानी। आयशा, आपका बहुत शुक्रिया, आप दोनों आए। ऐं नेक्स्ट टाइम वरी इंशाल्लाह ज़िंदगी रही सघे नए प्रोग्राम में मिलंदासीं। ऐं टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। GFS वारनि खे न विसारींदासीं इन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ उन्हनि असां सां सहकार कयो आहे। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं जेको आहे ई 35 लख जो प्लॉट जेको आहे 26 लखनि में ॾियनि पिया। ऐं जेको आहे नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, असां ॿुधाईंदा बि रहंदा आहियूं नंबर, त तव्हां उन्हनि सां डिटेल जे लाइ जीअं तव्हां कॉल कंदा आहियो त असांखे डिटेल ॿुधायो, वधीक त मज़ीद डिटेल जे लाइ जेको आहे उन्हनि जो नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे, मोबाइल नंबर आहे, तव्हां कॉन्टेक्ट करे पंहिंजो जेको फ़ाइदो आहे उहो हासिलु करे सघो था।
था पिया, सो उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं हयाकीअ वारनि जी बि हिकु दफ़ो वॾी महिरबानी, जिन जी ड्रेसिस ऐं वेयर कंदी आहियां उन्हनि जी बि वॾी महिरबानी। सो प्रोग्राम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। आख़िर में असां काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु आसिफ़ खां सॉन्ग ॿुधंदासीं। आसिफ़ अॼु तव्हां असांखे सॉन्ग ॿुधाईंदव। वरी ज़िंदगी रही त सुभाणे किन नवनि महिमाननि सां, किन नयनि टॉपिक्स सां, किन नयनि चेहरनि सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं मूंखे आसिफ़ खे असांजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु ईअं आहे, जेको सॉन्ग आहे मां स्पेशली जीअं असां GFS जी ॻाल्हि कंदा आहियूं या डिफरेंट असां वटि ब्रांड्स हूंदियूं हिन तव्हां सेट ते ॾिसंदा हुअईं जेको चैनल जेको रन कंदो आहे। ऐं मां सम्झंदो आहियां की असुलु क्रेडिट उन शख़्स जो आहे जेके इन सिस्टम खे इन चैनल्स जी मार्केटिंग में कमु पिया कनि। असांजो प्यारो भाउ प्यारो दोस्त असांजो मोहसिन आफ़ताब तुनियो साहिबु, उनखे जेको आहे सो इहो गानो डेडिकेट थो कयां। दर्द वारो गानो जेको आहे सो उन्हनि हिकिड़ो चयो, अलाए साईं खे कहिड़ा ॾुख आहिनि। सो मां चयो भला असां बि दर्द छेड़े छॾियूं, उहो न त भला ॿियो को। सो आफ़ताब साहिबु तव्हांखे डेडिकेशन आहे। जगो दिल लगी जो तो बदलो दिनो पुछण जेके आया तन भेरो जगो दिल लगी जो तो बदलो दिनो पुछण जेके आया तन भेरो वफादार आया वफा कम मुझो भली कर जफा साई जफा कम तुझो वफादार आया वफा कम मुझो भली कर जफा साई जफा कमा तुझो कच्ची तंग जो ना तो छिनो पुछण जेके आया तन बेरो चंगो दिल लगी जो तो बदलो दिनो पुछण जेके आया तन बेरो गमन में गुजर थी समूरी वहिया ऐं सूरत बि क्यों मूंखे ॾाढो सहिया गमन में गुजर थी समूरी वहिया ऐं सूरत बि क्यों मूंखे ॾाढो सहिया सारी रात रोंदे रोंदे बिस्तर भिनो पुछण जेके आया तन बेरो चङो दिल लगी जो तो बदलो ॾिनो पुछण जेके आया तन बेरो पुछण जेके आया तन बेरो पुछण जेके आया तन बेरो मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।